बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत प्रिय जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। असीं निंड जा नेण आहियूं पिरी, सुते साह जागे वञे दूर दूर, सितारा लताड़े असांजो शऊर। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं आऊं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो, अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान, अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग ऐं सुबुह सुबुह जो सलाम। सुबुह मेहरान जी इन स्क्रीन तां अवां सभिनीनि खे क़बूल पवे। मौसम ॾाढी ज़बरदस्त आहे, मौसम चेंज आहे ऐं राति जे पहर खां पोइ आख़िरियां पहर जेके राति जा हुजनि था न, त हवा मटियल महसूसु थींदी आहे ऐं सुबुह ताईं उहा हवा महसूसु थींदी आहे। मौसम जी तब्दीली ज़रूरी, मां सम्झां थी त वाक़ई ॾाढी ज़रूरी आहे। सरउ जी मौसम ऐं हूअं बि 4 मौसमूं पाण सभिनीनि खे नसीबु थींदियूं आहिनि। असांजो उहो मुल्क आहे जिते पाण खे ख़ूबसूरत मौसमूं नसीबु थींदियूं आहिनि। दुनिया जा घटि मुल्क हुजनि था जिन में मौसमूं जेको आहे सो माण्हुनि खे नसीबु थींदियूं आहिनि मुख़्तलिफ़, न त पोइ डिप्रेशन, एंज़ाइटी, इहे ॾाढा वॾा मसइला हूंदा आहिनि। ऐं सियारो जेकॾहिं घणो जिन मुल्कनि में थिए थो त इहा रिसर्च ॿुधाए थी, मां नथी चवां त उते जेको आहे सो ज़हनी बीमारियूं तमामु घणो जेको आहे सो उन्हनि जो तादादु हुजे थो, जनमु वठनि थियूं। ऐं पोइ माण्हुनि जी वरी एक्टिविटीज़ इन तरह हूंदियूं आहिनि, उन्हनि जो स्केजुअल इन तरह हूंदो आहे त हू तमामु उन्हनि बीमारियुनि खां थोरो पंहिंजो पाण खे बचाईंदा आहिनि, जान छॾाईंदा आहिनि। असां वटि उनजे बावजूदि बि जॾहिं कुझु केसिस साम्हूं ईंदा आहिनि त पोइ हक़ीक़त में ॾाढो ॾुखु थींदो आहे। कुझु ॾींहं पहिरियां ई इन बाबति मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे चुकी आहियां। सो मौसम जी तब्दीली आहे ऐं हिन मौसम में जहिड़े अंदाज़ में इहा मौसम असांजी जिस्मानी सिहत ते असरु रखंदी आहे, ज़हनी सिहत ते बि उन ई तरह असरु रखंदी आहे। सो जेकॾहिं किथे बि डिस्टर्ब आहियो त महिरबानी करे अवां पंहिंजनि सुठनि दोस्तनि सां, को हिकु अहिड़ो दोस्त त हूंदो न, का हिकु अहिड़ी साथियाणी त हूंदी न, को त अहिड़ो माण्हू हूंदो न जंहिंसां वेही करे माण्हू ॻाल्हि करे सघे। सो चवंदा आहिनि त दिलि ते बोझ न रखिजे। सो बसि पंहिंजो पाण खे जेको आहे न थोरो रिलैक्स करण जी कोशिशि कजे ऐं कोशिशि कजे त असां घणनि मुंझारनि में न पऊं। हीउ टॉपिक ॾाढो वॾो आहे, अॼु हिन टॉपिक ते बिल्कुलु बि कोन ॻाल्हाईंदसि। अॼु एडवोकेसी ते ॻाल्हाईंदासीं ऐं लॉ जी फील्ड नो डाउट ॾाढी वॾी हिकिड़ी फील्ड आहे। ऐं पाण जॾहिं कानून जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां वरी थोरो कंपैरिजन बि कंदा आहियूं त दुनिया में कानून खे कीअं फॉलो कयो वेंदो आहे। वरी जॾहिं असां पंहिंजे मुल्क में ॾिसंदा आहियूं ऐं लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे पाण ॾिसंदा आहियूं त हक़ीक़त में थोरो ॾुख बि थींदो आहे त असां वटि लॉस त मौजूदु आहिनि, कानून त बिल्कुलु आहे, पर उन कानून ते अमल केरु कंदो, उन्हनि ते अमल कराईंदो केरु, उन्हनि सभिनीनि शयुनि खे फॉलो केरु कंदो। सो किथे असांजी पंहिंजूं बि कोताहियूं हूंदियूं आहिनि, पर असांखे हीअं आङुर खणणु ॾाढो सवलो लॻंदो आहे त असांजे मुल्क में आख़िर थिए छा पियो, करण वारो केरु आहे, असां किथे किथे ग़लतियूं करे रहिया हूंदा आहियूं, उन्हनि ते असांजी घटि नज़र पवंदी आहे। सो यस नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां मौक़ियो हासिलु करे सघो था। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी तव्हां खटे सघो था खोड़ सारा इनामात। ऐं जी सुबुह जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं ऐं असां जॾहिं मॉर्निंग नसीबु थींदी आहे त घणा ई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन खे चांहि जी घणी आदत हूंदी आहे, चांहि कोन हूंदी आहे त पोइ असांजो ॾींहुं ईअं सम्झो त जहिड़ो करे स्टार्ट थियो ई कोन आहे। सो यस, चांहि थोरी देरि में असां वटि बि अची वेंदी। ऐं आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे तरफ़ जनाब मां अॻियां वधणु चाहींदमि। पहिरियों नंबर सीट ते मूंसां सालिक वसाण मौजूदु आहिनि ऐं जेकॾहिं मां उन्हनि जी ॻाल्हि कयां थी त पाण उन्हनि जी वाबस्तगी मीरपुर ख़ासि सां आहे। बेसिक एजुकेशन उन्हनि मीरपुर ख़ासि मां हासिलु कई आहे ऐं कैडेट्स कॉलेज मां पाण जनाब पढ़िया आहिनि। लॉ उन्हनि जी फील्ड आहे, एडवोकेसी जी फील्ड मां चवंदी आहियां त ॾाढी ख़ूबसूरत इहा फील्ड हुजे थी। ऐं पाण यूनिवर्सिटी ऑफ लंडन मां हुननि जी डिग्री आहे। उन खां अलावा सीनियर निहाल हाशमी सां गॾु हुननि कमु कयो आहे, संदन सुठो एक्सपीरियंस आहे। ऐं हाणे जनाब हुननि पंहिंजी फर्म शुरू कई आहे कराची में, पाण जेको आहे एज़ अ प्रोफेशनल हिन वक़्तु कमु करे रहिया आहिनि। दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू। कीअं आहियो, ठीकु आहियो? तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे हिते घुरायो, असां लाइ वॾो एज़ाज़ आहे त असां अची हिते वेठा आहियूं, तव्हां सां मुखातिबु आहियूं। तव्हां सभिनी जे
असां वही कचहरी कयूं। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे, अॼु एडवोकेसी जी फील्ड ते ॻाल्हाईंदासीं ऐं मां सम्झां थी त प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त यूज़फुल पंहिंजे व्यूअर्स ताईं असां पहुचाईंदासीं। उन खां अलावा जनाब याकूब इस्माइल मेमन साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। द यूनिवर्सिटी ऑफ लंडन मां उन्हनि जी डिग्री आहे ऐं पाण हुननि जो एक्सपीरियंस सुठो आहे। उन्हनि इस्लामाबाद में बि कमु कयो आहे, कराची में बि कमु कयो अथनि ऐं हिन वक़्तु बि ॾाढे सुठे अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि एज़ अ प्रोफेशनल। पाण जेको आहे सो हिन फील्ड खे ॾिसी रहिया आहिनि। दिलि जी गहराई सां तव्हांखे बि भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। थैंक यू सो मच फॉर हैविंग मी इन योर अमेजिंग शो। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। मां सम्झां थी त यकीनन अवां ॿिन्हिनि जी मौजूदगी में असां अॼु कुझु यूज़फुल डिस्कशन असांजो हूंदो ऐं सुठी ॼाण असां पंहिंजे व्यूअर्स ताईं पहुचाईंदासीं। यस सालिक वसाण, तव्हां खां ई प्रोग्राम जी मां शुरूआत करणु चाहींदमि ऐं मां सिंपल क्वेश्चन हूंदो मां पुछंदी आहियां पंहिंजे व्यूअर्स खां त सुबुह कीअं शुरू थींदी आहे, सो अव्हांजी मॉर्निंग कीअं हुजे थी? असांजी त सुबुह इहा शुरू थींदी आहे त टाइम ते कोर्ट पहुचूं, वरी जेके स्केड्यूल में केसिस वग़ैरह हूंदा आहिनि उन्हनि खे परसू करणो। पहिरियां त सोचे त वरी हेक्टिक हूंदी आहे त माण्हू मैनेज कीअं करे सॼो ॾींहुं, पोइ बिल आख़िर माण्हू पहुचे थो त सीक्वेंस सां पंहिंजा कमकार ॾिसे थो। असांजी त उहो आम माण्हू वांगुरु नथी थिए, ॿियनि जी टेंशन संदे सिर खयूं पहुचूं था। सही माना थोरो न पर घणो हेक्टिक हुजे थो न तव्हांजो पूरो स्केड्यूल। यस याकूब इस्माइल, तव्हांजी मॉर्निंग कीअं हुजे थी? मुंहिंजी जेका मॉर्निंग आहे, मूंखे सभिनी खां पहिरीं मुंहिंजे कोर्ट क्लर्क जूं कॉल्स मथां कॉल्स ईंदियूं आहिनि, छाकाणि उन्हनि खे ख़बर आहे त साहब सुता पिया हूंदा। छाकाणि राति जो असां कमु कंदा आहियूं, ड्राफ्टिंग वग़ैरह हलंदी पई आहे त असांखे लेट नाइट आवर्स बि कमु करिणो पवंदो आहे ऐं अर्ली मॉर्निंग उथणु जेको आहे असां लाइ हिकिड़ो मसइलो हूंदो आहे, चैलेंज हूंदो आहे हिकिड़ो, स्पेशली व्हेन वी आर अपेयरिंग बिफोर द हाई कोर्ट। सो मुंहिंजे कोर्ट क्लर्क्स जूं मूंखे कॉल उथारींदियूं आहिनि, ईअं ई सुबुह थींदी आहे, वठ पकर में थींदी आहे, न नाश्तो न कुझु, सिधो कोर्ट। सही ऐं मां ॼाणा थी त हीअ फील्ड ॾाढी हिकिड़ी वॾी फील्ड हुजे थी। केसिस, डिफरेंट चैलेंजिस ऐं डिफरेंट माण्हुनि जा थ्रेड्स बि यकीनन हिन फील्ड में जेके बि एडवोकेट्स ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में कमु करे रहिया हूंदा आहिनि, पेशन ऐं प्रोफेशन उन्हनि जो हूंदो आहे त उहे थ्रेड्स बि हुजनि था। सो उन्हनि ते फ़िलहालु कोन था वञूं, यकीनन उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। चैलेंजिस आहिनि ऐं हर फील्ड जा हिकिड़ा पंहिंजा चैलेंजिस हुजनि था। जेके बि माण्हू जंहिं फील्ड में आहिनि ख़ूबसूरत अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि, मां हमेशह चवंदी आहियां त उहे क़ाबिल तारीफ़ ज़रूरु आहिनि। सो यस सालिक, असां जेको आहे सो प्रोग्राम जी जॾहिं शुरूआति कंदा आहियूं ऐं को बि गेस्ट मौजूदु हुजे थो त मां चाहींदी आहियां त शुरूअ खां पाण शुरू कयूं। सो मीरपुर ख़ासि में बेसिक एजुकेशन तव्हां हासिलु कई आहे, तव्हांजो नंढपण, अव्हांजो स्कूल, अव्हांजी एजुकेशन, कॉलेज एंड दैन यूनिवर्सिटी, उहो टाइम पूरो कीअं गुज़रियो? स्कूलिंग जो टाइम ॾाढो सुठो गुज़रियो, जेके अञा बि यादि कयूं था। छो स्कूल लाइफ जेका हुजे थी, तव्हांजी बेसिक स्ट्रक्चर उतां थो ठहे, तव्हां छा परसू करिणो आहे, तव्हांजी ज़हन साज़ी नंढे हूंदे खां उतां थींदी आहे त अॻियां तव्हांखे छा पढ़णो आहे। पर अनफॉर्चुनेटली असां जिते बिलोंग कयूं था उते हिकिड़ो वॾो मसइलो आहे त कैरियर काउंसलिंग न हूंदी आहे। सो माण्हू डिसाइड न करे सघंदो त आख़िर मूंखे अॻियां हली छा चूज़ करिणो आहे। इवन दो हुते रुगो मेडिकल या इंजीनियरिंग जो हिकिड़ी टैबू छॾियल आहे त इन में ई तव्हां वञो। हालांकि फील्ड्स त इलाही बि आहिनि, जीअं तव्हांजी मीडिया जी फील्ड आहे, माण्हू इहा बि चूज़ करे सघे, पर ऑब्वियसली नॉलेज न हूंदी आहे या लॉ जी। सो हादसाती तौरु माण्हू वकील थी था पवनि जे ॿियो कुझु नथो मिले। त इहो आहे जे तव्हांखे अॻु में डिटरमाइंड आहियो त तव्हांखे हिन फील्ड में अचिणो आहे त पोइ तव्हां किथे बि हुजो त तव्हांजी नॉलेज ई तव्हां लाइ काफ़ी आहे, तव्हां हिन फील्ड में अची था सघो, कंहिं बि फील्ड में, जेको तव्हां इंजीनियरिंग डॉक्टर नथा थियणु चाहियो। बिल्कुलु इहा तव्हां बिल्कुलु ठीकु ॻाल्हि कई आहे। अच्छा याकूब, तव्हां खां बि मां ॼाणणु चाहींदमि त पेशन ऐं प्रोफेशन जेकॾहिं माण्हू जो हुजे थो, का बि फील्ड तव्हां चूज़ कयो था, उहो पेशन बि आहे प्रोफेशन बि आहे, त डेफिनेटली तव्हां उनखे सुठे तरीक़े सां ऑन कयो था। तव्हांजो नंढपण, अव्हांजी एजुकेशन ऐं कीअं सॼो इहो वक़्तु गुज़रियो आहे? सो मुंहिंजी इनिशियल जेका एजुकेशन हुई उहा त बदीन मां ई रही ऐं मुंहिंजो अहिड़ो कोई हादसाती तौर ते वकील थियणु न हुयो। मुंहिंजो पहिरीं खां मुंहिंजो पेशन हुयो, मां आर्ग्यू भलो कंदो हुयुमि इन माई स्कूल एज़ वेल। ऐं असां जेके नाइंसाफ़ियूं थींदे ॾिठियूं हुयूं इंटीरियर में, स्पेशली असां डोमेस्टिक वायलेंस जी ॻाल्हि कयूं, असांखे ख़बर आहे त असांजी औरतुनि खे कीअं ट्रीट कयो वेंदो आहे, स्पेशली ॻोठनि में। अर्ली चाइल्ड मैरिज जी ॻाल्हि कयूं, असां जेके आइन उते जा त उहो वॾेरा त सम्झनि ई नथा औरतुनि खे कोई उन्हनि जा राइट्स बि आहिनि। त मुंहिंजो हिकिड़ो फ्रॉम द स्टार्ट इहो हो त मूंखे इन मसइले ते कमु करिणो आहे पूरी सिंध में। त मुंहिंजो त स्टार्टिंग खां लॉ जी तरफ़ ई अचण लाइ हुयो, बिकॉज़ लॉ इज़ नॉट अ प्रोफेशन फॉर मी, इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी। ओके ज़बरदस्त, इहा ॾाढी तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे त जेका जंहिंखे तव्हां रिस्पॉन्सिबिलिटी सम्झंदा आहियो न, त हुनखे निभाइण जी 110% इंसान जी कोशिशि हूंदी आहे, त उते असां खां कोताही न थिए। अच्छा, बदीन जो माहौल,
एंड स्टिल असां जेको आहे सो ॾिसंदा आहियूं असांजे मुख़्तलिफ़ सिंध जा इलाइक़ा जिते अॼु बि तालीम जा मसइला हुजनि था, बेसिक राइट्स जा मसइला हुजनि था, घणा मसइला असांखे नज़र अचनि था। बदीन तॾहिं कीअं हुयो, हिन वक़्तु कीअं आहे? आई वुड से तॾहिं त इलाही पोइते हुयो बदीन, स्पेशली इन एजुकेशन। हाणे विथ टाइम कुझु न कुझु बहितरी अचनि पई। जीअं ॿार ऐं असां जहिड़ा ॿार अचनि पिया अॻियां त उहे पंहिंजी ॻोठ लाइ कुझु न कुझु करण जी सोचीनि पिया, त कुझु नया स्कूल्स अचनि पिया। हाउएवर स्टिल अॼु बि बदीन अगरि असां ॾिसूं त हैदराबाद या कराची खां न त 20 years पोयां आहे, विच इज़ सेड। छाकाणि असां 21st century में रहूं पिया। एवरीवन हैज़ अ राइट ऑफ एजुकेशन। बेसिक राइट्स ई कंहिंखे ख़बर न आहे। ऐं ॿियो अलमी इहो आहे जो बदीन जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो वञा, नंढा नौजवान बि हिकिड़ी गंदी सफ़ीना गुटको इन्हनि जी लत में पइजी चुका आहिनि। जॾहिं एजुकेशन न हूंदी आहे तॾहिं इहे हरकतूं थींदियूं आहिनि, इहे ऐं चोरियूं चकारियूं थींदियूं आहिनि, नौजवान इन्हनि तरफ़ वेंदा आहिनि। त जॾहिं एजुकेशन ईंदी त कुझु बहितरी ईंदी। अञा इलाही जेको आहे स्पेस आहे एजुकेशन वारी सेक्टर में कमु करण लाइ। बिल्कुलु वॾो हिकिड़ो गेप मौजूदु आहे। सिर्फ़ु बदीन में न, पूरे सिंध में मां चवंदुमि। स्पेशली तव्हां कराची बि हलिया वञो, कैपिटल ऑफ सिंध, तव्हांजा गवर्नमेंट स्कूल जी तव्हां हालत ॾिसो। हालांकि असांजो कॉन्स्टिट्यूशन असांखे गारंटी थो करे त राइट ऑफ एजुकेशन तव्हांजो हक़ आहे जेको तव्हांखे स्टेट प्रोवाइड कंदो टिल द एज ऑफ 15 आई गेस, इफ आई एम नॉट रॉन्ग। त लेकिन उते बि प्राइवेट स्कूल्स माफ़िया आहे जेका असां 40 to 50,000 त मिनिमम फीस चार्ज थी करे। कोई माना जेकॾहिं तव्हां गरीब आहियो, एजुकेशन इज़ नॉट योर बिज़नेस, माना चयो वेंदो आहे न, तव्हां हुनखे एज़ अ बिज़नेस जेकॾहिं खणो था त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजे फ़ाइदे जी तरफ़ ई अॻियां वेंदव। तव्हां बिल्कुलु सही चओ। कराची जी ॻाल्हि कयूं या कैपिटल जी ॻाल्हि कयूं, पाण इस्लामाबाद जी ॻाल्हि कयूं, असां वटि ओवरऑल असां पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कयूं या मुल्क जी ॻाल्हि कयूं, पर दुनिया जे मुल्कनि सां जॾहिं असां थोरो उनखे कंपेयर कंदा आहियूं त असां वटि वॾा मसइला अॼु बि तालीम जा मौजूदु आहिनि। हाणे बदीन जी असां ॻाल्हि कई आहे, पोइ असां वटि सालिक वसाण मौजूदु आहिनि। मीरपुर ख़ासि जी बि ॻाल्हि कंदासीं। मीरपुर ख़ासि कीअं ॾिठो आहे, तंहिं टाइम में कीअं हुयो, हिन वक़्तु कीअं आहे? मीरपुर ख़ासि में इलाही शयूं बहितरी जी तरफ़ बि आयूं आहिनि, ज़बरदस्त टाइमली शयूं। उहो दौर ॿियो हो, तॾहिं माण्हुनि जी सोच बि आहे। आहिस्ते आहिस्ते जेका आहे एजुकेशन वधे पई, स्पेशली जेका गर्ल्स एजुकेशन उहा वधे पई। छो त हिकिड़ो फ़र्द मर्द पढ़े थो त उहो सिर्फ़ु पाण पढ़े थो, जे हिकु औरत पढ़े थी त उहो 2-3 ॼणा ॿिया बि घर में पढ़ाए वञे थी। ख़ानदान चवंदा आहिनि सुधरे थो। त वुमन एम्पावरमेंट ॾाढी ज़रूरी आहे। ऐं सुठी ॻाल्हि आहे त इहो कुझु न कुझु इन ते कमु थियो आहे मीरपुर ख़ासि में। त इहे एजुकेशन सेक्टर में अचनि त ज़ाहिर पोइ अॻियां डिफरेंट फील्ड्स में वञनि था त इकोनॉमिक अपॉर्चुनिटीज़ हुन लाइ खुलनि थियूं, त माण्हू हिकिड़ो आज़ादु थिए थो, कंहिं न कंहिं हुनमें हुजे थो, क़ैद हुजे थो, माण्हू निकिरे थो, पंहिंजो इंडिपेंडेंट थिए थो, त हुनजी सोच बि आज़ादु थिए थी। इहे शयूं ज़ाहिर आहे इकोनॉमिकली वॾो कंट्री लाइ बि यकीनन ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। हिकु इंसानु जॾहिं हिकु मर्द पढ़ंदो आहे त फ़र्द पढ़ंदो आहे, औरत पढ़ंदी आहे, न्याणी पढ़ंदी आहे त पूरो ख़ानदान सुधरंदो आहे। ऐं जॾहिं असां पढ़ी लिखी पंहिंजे मुआशिरे में कुझु कॉन्ट्रीब्यूट कंदा आहियूं, यानी असां इकोनॉमी में कॉन्ट्रीब्यूट करे रहिया आहियूं। अच्छा, अव्हां शुरूअ में ॻाल्हि कई त कोई इन तरह मेंटोर न हुयो, असांखे फील्ड्स जी ख़बर न हुई, पोइ वक़्त सां कोई मेंटोर मिलियो जंहिं अव्हांखे घणो कुझु सेखारियो हुजे, स्टिल तव्हां उन्हनि खां सिखंदा हुजो? मूंखे मेंटोर माना एज सच इंसान जी शक्ल में न मिलियो, किताब मिलियो। थोरो मूंखे शौक़ु आहे हिस्ट्री वग़ैरह पढ़ण जो, वकालत में अचण जो ईअं थियो त मूं किताबनि में हिस्ट्री में पढ़ंदे पढ़ंदे व्लादिमीर लेनिन खे पढ़ियो। उहो बि वकील हो, उन बि वॾो सोशल चेंज आंदो उन टाइम जे रशिया में। उन खां पोइ ॾिस नेल्सन मंडेला, उन्हनि बि केॾो वॾो चेंज आंदो। उन खां गॾोगॾु माण्हू ॾिसंदो हले मोहम्मद अली जिन्ना साहिबु। त माना जेके बि वॾियूं सोशल पॉलिटिकल मूवमेंट्स हलियूं, उन्हनि में वकील जेको आहे उन्हनि जी कोर ते रहियो, बेसिक हुन स्टार्ट कई। त इहे शयूं थोरियूं मूंखे फैसिनेट कयो, मूंखे मुतासिर कयो। त पोइ सोचियमि त हिन फील्ड अचे। हिन फील्ड में अचण खां पोइ अॻियां तव्हांजा रस्ता जाम आहिनि। त तव्हां वकालत खे कंटिन्यू करे सघो, या तव्हां सोशली जे कुझु कंट्रीब्यूट सोसाइटी खे करणु चाहियो त तव्हां करे था सघो। एग्ज़ैक्टली। अच्छा, हिकिड़ो क्वेश्चन मूंखे इहा ॻाल्हि न रेंडमली क्लिक थी आहे त हिन वक़्तु जेको आहे सो कुझु स्क्रीनिंग शायदि हली चुकी आहे, तव्हां जज थियणु चाहियो था त तव्हां अपियर थियो, पोइ चवंदा आहिनि त जेके सुठा वकील हूंदा आहिनि उहे वकालत खे ई कंटिन्यू करणु चाहींदा आहिनि। तव्हांजो माइंड छा हिन सभिनी शयुनि खे एक्सेप्ट कंदो आहे? न, हिकिड़ो आहे त वकालत
जेको उहो पैशन आहे, जे तव्हां हुनखे कमु खणी हलंदव त साल 2-3 साल तव्हां बोर थी वेंदव। ओके हिनखे एज़ अ पैशन खणी हलंदव त पोइ तव्हां हिनखे सर्वाइव बि करे सघो था। ज़ाहिर ई फील्ड एतिरी सेचुरेटेड आहे त जेको कॉम्पिटेंट आहे उहो ई अॻियां अचे थो, बाक़ी त सभु माण्हू वकील त जाम आहिनि। सही 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 नालो ठाहिण वॾो टाइम थो लॻे। सही चओ पिया तव्हां। हैदराबाद में बि तव्हां निकिरी वञो न, तव्हांखे इहे कारा कोट पाईंदे केतिरा ई शागिर्द नज़र अची रहिया हूंदा आहिनि, पर तव्हां बिल्कुलु सही चयो त पोइ हिन फील्ड खे जेको आहे न ऑन करणु ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी आहे, पंहिंजो नालो ठाहिणु ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। याकूब, तव्हां खां बि मां ॼाणणु चाहींदमि, हिकु सुठो वकील ई बणजणु चाहींदो आहे या ख़्वाहिश हूंदी आहे त जज बि ठहिणो आहे? इंडिविजुअल जेका आहे सब्जेक्टिव सोच आहे, हाणे उहो हर इंडिविजुअल ते डिपेंड थो करे। हाउएवर जेको सुठो वकील आहे, मां नथो सम्झां त उहो जुडिशरी जी तरफ़ वञणु चाहींदो। द रीज़न इज़ जेके बि वकील आहिनि उन्हनि जी वकालत जे पोयां जेके बि कैपेबल वकील आहिनि, कोई न कोई वजह हूंदी आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो, लॉ इज़ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर मी, त मुंहिंजे लाइ हिकिड़ी पूरी जदोजहद आहे फॉर वुमन एम्पावरमेंट, फॉर एजुकेशन। त उन लाइ जेकॾहिं मां जुडिशरी जी तरफ़ वञा थो त मां त हिकिड़ी सैलरी ते बेबस थी वेंदमि। हा बिल्कुलु बिल्कुलु, हिकिड़ी फिक्स्ड तव्हांजी सैलरी हुजे थी ऐं तव्हां नो डाउट बाउंड थी वञो था। अच्छा, छा विज़न आहे, छा कमु करणु चाहियो था? चेंज पंहिंजे तरफ़ खां हर माण्हू चाहींदो आहे त मूंखे हिन तरह कमु करिणो आहे। मां हिकिड़ी NGOs ठाहिण जी प्लैनिंग करे रहियो आहियां हींअर। असां हुनजे करियूं पिया, स्टार्ट कयूं पिया, जेका असांजे इंटीरियर जूं जेके औरतूं आहिनि, बेसिकली जिथे बि असांजे पूरे सिंध में औरतूं आहिनि, उन्हनि ते जेके बि डोमेस्टिक वायलेंस जो शिकार आहिनि, उन्हनि जो असां फ्री ऑफ कॉस्ट लिटिगेशन कयूं, उन्हनि खे हर तरीक़े सां हेल्प आउट कयूं। बिकॉज लॉ पावर ऐं पावरलेस जे विच में ब्रिज आहे। हिकु असां वकील जेतिरा बि असांजे नाले ग़लति हुजूं, भले असांजे ख़िलाफ़ु जाम माण्हू हुजनि, लेकिन असां उहे ई आहियूं जेके हिकिड़े नंढे से एम्प्लॉय खे, हिकिड़े कंपनी जे CEO खे सू करण जी पावर था ॾियूं। हिकिड़े फार्मर खे हिकिड़े वॾेरे जे साम्हूं पंहिंजा हक़ घुरण जी ताक़त बि हिकिड़ो वकील ई थो ॾे, अदरवाइज़ हू कॾहिं न करे सघे हा। इहो त द रीज़न टू चूज़ दिस प्रोफेशन, ऐं इन जे करे ई त मां वकालत खे चूज़ कंदमि ओवर जुडिशरी एनी डे। ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हांजो विज़न ॾाढो क्लियर आहे, तव्हां ॾाढो क्लियर अंदाज़ में जेको आहे उनखे बयानु बि कयो आहे, ॾाढो ज़बरदस्त। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं, प्रोग्राम खे यकीनन असां कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जश्न जमाल TV शो थींदो हाणे तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में, ऐं तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। असां सां कनेक्टेड रहिजो, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव अवां ताईं पहुची रहियो आहे ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो आहे, सो डायल करे सघो था, अॼु जे प्रोग्राम में शामिल थी सघो था। सिविल ऐं क्रिमिनल साइड जेकॾहिं का ॻाल्हि अहिड़ी डिस्कस करणु चाहियो त तव्हां अॼु जे प्रोग्राम में ज़रूरु असांजे प्रोग्राम में कॉल करे तव्हां को सुवाल पुछी सघो था। प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो। TV गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। सो यस, चांहि असां सां गॾु आहे टपाल मेज़बान, गॾोगॾु असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। सो प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था। सिविल ऐं क्रिमिनल इन साइड खे तव्हां ॾिसो पिया, कहिड़ा केसिस मोस्टली हिन वक़्तु तव्हां वटि मौजूदु आहिनि, कहिड़ा मसइला थियनि था असांजी सोसाइटी में, हिन फील्ड खे कीअं ॾिठो वञे पियो? मां ॼाणणु चाहींदमि। घणा करे मसइला माण्हुनि जा ज़मीनी तकरार हुजे त उन जो प्रॉपर्टी जा इश्यूज़ हुजनि था त उन ते कॉन्फ्लिक्ट थी थो पवे। सो इहे मसाइल अॼुकल्ह घणा आहिनि, त इन्हनि में जेको आहे माण्हू परेशान थी करे वरी बि अचे वकील ॾिए थो ऐं चए थो त हीउ मसइलो मसाइला कोर्ट में इनखे पेश कयो। ज़ाहिर आहे वकील हुनजी आवाज़ बणिजे थो, उते हू पाण त उन शइ खे नथा ॾेई सघनि। हुननि खे यकीननि पंहिंजे केस जे बारे में या उन्हनि खां छा थियो आहे उहो वधीक ख़बर हूंदी, पर वरी बि कोर्ट में हुननि खे कंहिं वकील वटि वञनि था हू शइ हुन प्रेज़ेंट कनि था। हाणे वकील जी फाइल में
हू जेको अचे थो माण्हू उन जी सॼी कहाणी आहे, हुनजो अॻियां फ्यूचर छा थींदो, हुनजो मुस्तक़बिल मुंहिंजे मसइले जो छा थींदो, हुनजो ॾुखु हूंदो, उहो सॼो फाइल में गत हुजे, त उन शइ खे डील करणु इहा वॾी हिकिड़ी ज़िमेदारी आहे वकील ते। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। ऐं मां याकूब तव्हांजी तरफ़ बि अॻियां वधणु चाहींदमि, बल्कि अव्हां खां बि हिन बाबति ॼाणणु चाहींदमि। काल्ह जे ॾींहं ते असां ॾिठोसीं त एतिरनि हिकिड़ो वॾो हुजूम आहे धाड़ेलनि जो, उन्हनि सरेंडर कयो आहे। सो कीअं ॾिसो पिया तव्हां? यस याकूब, ॾाढी ख़ुशाइनी ॻाल्हि आहे। इहो कमु इलाही पहिरीं थी वञणु खपे हा। जेका सिचुएशन हुई कचे में, असांजी सिंधी धरती अमन जी धरती आहे ऐं हिते कचे में जेके धारियल हूंदा हुया जी, इहे जेतिरी जल्दी सरेंडर अञा बि उते आहिनि, जेतिरो सरेंडर कंदा ओतिरी ख़ुशाइनी ॻाल्हि आहे। गवर्नमेंट खे अञा स्टेप्स वठणु खपनि त जिथे बि अहिड़ा नासिर आहिनि उन्हनि खे सरेंडर करायो वञे ऐं उन्हनि खे किरदार ताईं पहुचायो वञे। यकीनन यकीनन। तव्हां कीअं ॾिठो आहे हिन केस खे हिन वक़्तु? बिल्कुलु, इहो कल्ह न्यूज़ में ॿुधो थी पियो त हिननि सरेंडर कयो, हालांकि करणु त हिननि खे कुझु टाइम अॻु में ई खपे हा, जीअं तव्हां घणो टाइम अॻु में खपे हा, ईअं पाण चऊं न, ईअं त करणु खपे। हाणे इहो कमु ज़ाहिर हुकूमत जो आहे, रियासत जो आहे, त उनखे कंहिं डंडे जे ज़ोर ते या हथ कानूनी तौर ते हुननि खे झलीनि। हाणे जीअं तव्हां ॾिठो तारीख़ी तौर धाड़ेल अॻे त हींअर अपर सिंध में न, अॻे लोअर सिंध में बि इलाही हूंदा हुआ हेठनि ज़िलनि में, त उहो बि 90s जे दौर में ऑपरेशन थिया, इहे हितां खां ख़तमु थियो। वरी इहे कम हींअर बि थी सघनि था, पर जे हू करणु चाहिनि, उहो कल्ह इहो थियो आहे, ॿुधो आहे कि 70-71 धाड़ेलनि हथियार विधान, सुठी ॻाल्हि आहे। इहो हुकूमत खे अञा बि क़दम खणणु खपनि त इहे ॿिया इलाइक़ा बि आज़ादु करनि, त हितां खां माण्हू पंजाब बाय रोड सुबुह खां पोइ ट्रेवल थो करे, राति जो सोचे नथो। सही सही, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं इन रस्ते तां जेको आहे न, हिकु दफ़ो असां गुज़रूं पिया कश्मीर ऐं कंदकोट जे रस्ते तां, राति जो टाइम हुयो ऐं असां गाॾी में इस्लामाबाद वियासीं पिए। उते जेको आहे न टायर पंचर थी वियो, त ॾाढी उहा हिकिड़ी अजीब कैफ़ियत हुई, ॾाढो हिकिड़ो ॾुखियो टाइम लॻो पिए। पर ख़ैर असां त शुक्र अल्हम्दुलिल्लाह ॾाढो आसानी सां पोइ वरी विया बि हलियासीं। पर हिते जॾहिं माण्हू थोरो को बि मसइलो थिए थो न, सच पुछो त ईअं लॻंदो आहे साह हिते बीठो आहे, बसि असांजो जेको आहे न साह निकिरी वेंदो। सो यस, इहो सरेंडर तमामु अॻु करणु खपे हा। ऐं इहो बि चयो वियो आहे त उतां जे इलाइक़नि जा जेके डोमिनेंट पर्सन आहिनि, जेके चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो हाणे अमन जी तरफ़ अॻियां अचिणो पवंदो, ठाह करणा पवंदा, खीर खंडु थियणो पवंदो। तालीम खे हक़ीक़त में हथी ॾियणी आहे। एजुकेशन हूंदी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जिथे चयो वेंदो आहे न शऊर आहे, त पोइ असां वटि जेको आहे न उहा धरती यकीनन अमन जी धरती जो मिसाल पूरी दुनिया खे ॾींदी। सो यस, जेकॾहिं हिन तरह ई असां वटि जेको आहे न इहा वॾेरा शाही ख़तमु थींदी, इहे दुश्मनियूं ख़तमु थींदियूं, त छा था सम्झो त असां वटि माहौल कहिड़ी तरह जुड़ंदो? माहौल इलाही सुठो जुड़ी सघे थो। जे इहो आहे त पहिरियां त तालीम ज़रूरी आहे, माण्हू पढ़ंदो लिखंदो त हिननि जड़नि झटनि निकिरंदो, ॿी कंहिं एक्टिविटी में पवंदो, त पढ़ाई या कंहिं बि संदे प्रोफेशन या को बि करियर चूज़ करे उन में, तो इहा शइ तमामु ज़रूरी आहे। हाणे वॾेरा शाही जेका आहे बदकिस्मती सां पाण वटि इलाही आहे, बलोचिस्तान में पाण खां बि घणी आहे, पर वरी बि इहो आहे त पाण वटि नौजवान कुझु शऊर आहे, त हरूभरू बि तव्हां ॾिठो हूंदो त वॾेरो भले केतिरो बि ताक़तवर हुजे या केतिरो बि उहो हिसाईंदो हुजे, पर त हींअर बि अहिड़ा कुझु वाक़िया थिया जंहिंमें नाज़िम जोखी वारो तव्हां ॾिसो वॾेरे जे ख़िलाफ़ बि रहिया आहिनि। त इन ॿियो राणीपुर में बि को अहिड़ो थियो, उहो बि को वॾो ताक़तवर शख़्सियत हो, उनजे ख़िलाफ़ बि सिंध जी आवाम बि रही। पोइ आख़िर में धणी या माइट जेको बि पोयां थी वञनि या कुझु, पर शऊर एतिरो अञा बि आहे त बि था रहनि। अच्छा, अॼु तव्हां एडवोकेट प्रोग्राम में मौजूदु आहियो न, त कुझु टाइम पहिरियां असांजो पाणीअ जो केस, स्टिल पाणी जो केस असांजो केस आहे, वाटर इज़ अ लाइफ लाइन पाण चवंदा आहियूं। त उते बि जेको आहे न हिकिड़ो ख़ूबसूरत मिसाल असांखे एडवोकेट्स ई ॾिनो, उन्हनि वकीलनि ई ॾिनो, त उते तालीम हुई, शऊर हुयो, तॾहिं इहो सभु कुझु मुमकिन थी सघियो। यस याकूब, तव्हां खां मां ॼाणणु चाहींदमि त एजुकेशन जो पर्पस छा हुजे थो, छा था सम्झो? एजुकेशन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां डिग्रियूं ऐं सर्टिफिकेट्स पिया कढो। हा, एजुकेशन तव्हांजे किरदार में ज़ाहिर। वाओ, ज़बरदस्त, ईअं ई आहे। असां ज़्यादातर ॾिठो आहे त डिग्रियूं त असां वटि तव्हांखे बि ख़बर आहे त कीअं कॉलेज साइड खां मिलंदियूं आहिनि, त जॾहिं तव्हांजे किरदार में डेवलपमेंट नथी अचे आफ्टर एजुकेशन, त उहो एजुकेशन बेसलेस आहे। जीअं असां हींअर हिकिड़ो वाक़ियो ॾिठो हूंदो, सुप्रीम कोर्ट जा लॉयर आहिनि अब्दुल कदीर, इफ आई एम नॉट रॉन्ग, घोटो साहब फ्रॉम घोटकी, उन्हनि जी न्याणी जेका आहे उहा हिकिड़े छोकिरे सां गॾु किडनैप कई आहे। इलाही एलिगेशन्स आहिनि जेके बि हुन जा आहिनि मसइला मसाइल। ऐं जॾहिं तव्हां हुन छोकिरे खे ॾिसो एजुकेशन जी कमीअ करे, अगरि तव्हां हुननि खे ॾिसो, हुननि जो ॻाल्हाइण जो बिहेवियर ॾिसो, राउती कचे मां साईं जिन मुखा ते पोया जेके कंहिंजी न्याणी खे खणी वञणी आहे, त
हिकिड़ा इहे शयूं किरदार जी में कमी ऐं इन्हनि शयुनि जो सबूत आहिनि। हालांकि इन्हनि सां ई जॾहिं असां एजुकेशन ते कमु कंदासीं असां इन्हनि सरदारनि जे ख़िलाफ़ु वेंदासीं, छाकाणि हे जेके कचे में दारेल आहिनि या जेके बि आहिनि इनडायरेक्टली सरदार्स ई आहिनि जेके इन्हनि खे फ्यूल था कनि। हा बिल्कुलु बिल्कुलु। त जॾहिं असां एजुकेशन जी तरफ़ ईंदासीं तॾहिं असां नोट कंदासीं त हिननि जा जेके पंहिंजे ई औलाद आहिनि उहे तव्हांजा US UK उते सुकून वारी ज़िंदगी भली एजुकेशन हासिल था कनि ऐं तव्हांजे स्कूलनि में हो उन्हनि खे माल बिहारण लाइ स्कूलनि में माल बिहारियो बि। सही पिया चओ तव्हां, बिल्कुलु सही चओ पिया। असां वटि एजुकेशन ते याकूब केतिरो कमु थियणु खपे। ऐं पाण जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं बेसिक राइट्स जी या पाण एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था, असां पंहिंजे सिहत जे इदारनि जी ॻाल्हि कयूं था, असां पंहिंजी ट्रांसपोर्ट जी ॻाल्हि कयूं था, त असांखे हर जॻह ते हिकिड़ो वॾा वॾा गेप्स नज़र अची रहिया हूंदा आहिनि। सो यस, असांजी एजुकेशन प्रियोरिटी आहे। जेकॾहिं आहे त पोइ असांखे नज़र किथे अचे पई? सो बेसिकली जॾहिं तव्हांखे तब्दीली नज़र तॾहिं ईंदी जॾहिं हर शइ में हेल्थ में एजुकेशन में जॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे ऑन कंदा। हिकिड़ो माण्हू बि ॻोठ जो जेकॾहिं उथी चवे त हिन स्कूल में पढ़ाई थींदी, टीचर्स ईंदा, अगरि कुझु बि थिए थो त आउं कंप्लेन कंदसि। कोई बि हे प्योरली पर्पज़ इन जो एजुकेशन आहे, प्योरली हॉस्पिटल जो पर्पज़ हे आहे। असांजो बदकिस्मती इहा आहे जो असां पंहिंजे इदारनि खे पंहिंजो सम्झूं ई कोन था, पंहिंजे वतन खे पंहिंजो सम्झूं ई कोन था। पंहिंजे मुल्क तव्हां जापान वञो था, कोई किचिरो उछलायो न ॿाहिरि, वो अची तव्हांखे उते 10 ॼणा अची क्राउड करे तव्हां ते बीह रहंदा त हे छा पिया कयो तव्हां? प्लास्टिक जी बोटल हिक में विझंदा हो त तव्हांखे जेको आहे उनजी केप अलॻि विझणी आहे ऐं उहो उते हर कंहिंखे उते माना दिमाग़ में आहे त बाबा असांखे हिन तरह ई जेको आहे न डिस्कार्ड करिणो आहे। त कानून आहे हुन ते, अमल बि आहे। असां वटि कानून त आहे पर अमल बेसिकली कानून हिकिड़ी किताब जो लफ़्ज़ कोन्हे या का इहे शइ कोन्हे जेका लिखियलु हुजे। जेसिताईं तव्हां पंहिंजे पाण खे पंहिंजे मुल्क खे एक्सेप्ट नथा कयो, पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन खे एक्सेप्ट नथा कयो, उनजी रिस्पेक्ट नथा कयो लॉ जी, त लॉ बेसलेस आहे, सिर्फ़ु किताबी लफ़्ज़ आहिनि पोइ। जी बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, तव्हांजी बि इन ई बाबति सालिक वसाण मां राय ॼाणणु चाहींदमि। जॾहिं असां एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था त केतिरो ज़रूरी आहे त तरजीह असां तालीम खे ॾियूं? तालीम खे तरजीह ज़रूरी आहे, पर पाण वटि हिते उहोई जीअं याकूब साहिबु ॻाल्हि कई त डिग्री त हर को वठी थो छॾे, पर डिग्री करण खां पोइ 3-4 सालनि में त अञा बि उहो क्लियर न आहे त हुनखे अॻियां करिणो छा आहे। डिग्री वठी त घर वेही था रहनि, पर पाण वटि सभिनी खां ज़रूरी कमु आहे त हू का न का स्किल सिखे त हू जीअं ज़िंदगी में सर्वाइव करे सघे। जे हू हुनजी डिग्री ते कमु नथो हले त कंहिं न को बि अहिड़ो स्किल हुजे जेको का बि शइ अची थो। जेके माण्हू हिते ॿाहिरि मुल्कनि में ॾिसो का न का स्किल आहे, हू ज़िंदगी जो सफ़र कनि पिया। जी बिल्कुलु। इहा शइ तमामु स्कूलनि में या इन शइ ते आणणु खपे त तव्हां तालीम भले हासिलु कयो, पर का न का तव्हां वटि स्किल को हुनर हुजे जेको तव्हां उनखे ज़िंदगी में खणी हलो या पंहिंजो कमु हलाए सघो। अच्छा, थोरो LLB ते असां ॻाल्हाईंदासीं, लॉ जी फील्ड ते ॻाल्हाईंदासीं, डिग्री ते ख़ासि तौर ते ॻाल्हाइणु चाहींदा। मुंहिंजे ख़्याल सां 60 खनि त सब्जेक्ट आहिनि जेका न हिकु स्टूडेंट खे पढ़णा पवनि था। सम्झो पिया त कोर्स ॾाढो लेंदी आहे, ॾाढो वॾो आहे। पहिरीं त 2 साल में बि LLB थी वेंदी हुई। पहिरीं त मां सम्झां थी त 6 मंथ्स में बि कोई कोर्स हूंदो हुयो न, पोइ आराम सां जेको आहे सो असांखे हीअ तब्दीलियूं नज़र आयूं। सो हीअ तब्दीलियूं अव्हांजी नज़र में कीअं आहिनि? बिल्कुलु, अॻे वकालत ईअं हूंदी त अॼु खां पाण 20 साल पहिरियां 25 साल ॾिसूं त वकील ईअं थी वेंदा हुआ जॾहिं ॿियो कुझु कोन थो हलो वकील थी वञूं। सो बसि डिग्री एज़ अ सेकेंडरी डिग्री कंसिडर थींदी। पर कुझु अहिड़ा साल गुज़रिया आहिनि 7-8 साल, उन्हनि में वकालत जो वॾो रुझान थियो आहे। हाणे ज़ाहिर माण्हू बि आया आहिनि, पोइ हिननि डिग्री खे वधाए 5 साल कयो, पोइ वरी कुझु वैल्यूएबल थी वई आहे। ऐं हाणे रिसेंटली वरी अमेंडमेंट करे 4 सालनि में LLB हाणे थिए थी पाकिस्तान में। बिल्कुलु बिल्कुलु। इन शइ ते वॾो रुझान। ऐं जीअं रिसेंटली तव्हां ॻाल्हि सवेर कई त इहो जेको पाणी वारे केस जो जेको बवड़लो ते हणो लॻो, इन शइ खे ॾिसी जॾहिं वकीलनि जी जदोजहद हुई, इन शइ खे नोटिफिकेशन जी सूरत में वापसि करायो आहे त इलाही माण्हू मुतासिर थी। असांखे बि पुछनि पिया त हाणे किथां LLB कयूं, तरीक़ेकार छा आहे? कुझु न कुझु डिग्री जी बि वैल्यू इन शइ खां वधीक आहे। हा, सही सही। न त हूअं जेको आहे सो जेकॾहिं ॾिसिजे त हीउ ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो प्रोफेशन आहे। ऐं मां मुंहिंजी पंहिंजी फैमिली में न, असांजे पंहिंजे ख़ानदान में डिग्रीज़ अथनि लॉ जूं। पोइ मां उन्हनि खां कॾहिं कॾहिं पुछंदी आहियां त तव्हां जेको आहे हिनखे ऑन छो न कयो, तव्हां ॿी फील्ड में छो हलिया विया? त मूंखे ईअं ई आंसर मिलंदो आहे त तंहिं टाइम में ॾाढो आसानु हूंदो हो, पोइ बसि असां जेको आहे सो एडमिशन वठी छॾी, असां डिग्री मौजूदु आहे। पर इहो ॾाढो सुठो थियो त जेको आहे सो हिकिड़ो रिक्वायर्ड टाइम आहे, तव्हां प्रॉपर एजुकेशन हासिलु कयो, पोइ तव्हां प्रैक्टिस में वञो, पोइ तव्हां एडवोकेट बणिजो था। अच्छा, हूअं चवंदा आहिनि याकूब त जॾहिं न तव्हांजी एज वधंदी आहे त पोइ वकालत जवान थींदी आहे। सो एक्सपीरियंस केतिरो मैटर करे थो?
इन फील्ड में एक्सपीरियंस ज़्यादा मैटर करे थो, लेकिन अॼु जे वक़्त में अॼु खां तव्हां 10-15 साल पहिरीं वञो त हर शइ बुक्स में हूंदी। तव्हांखे हिकिड़ो अगरि केस लॉ ॻोल्हणो आहे त तव्हांखे 15 बुक्स पढ़णियूं पवंदियूं कॾहिं कॾहिं। अॼुकल्ह जे दौर में कुझु जदीद पाकलो साइट अची वई आहे, AI अची वियो आहे, त तव्हां लाइ शयूं बक़दरे जाम आसान थी वियूं आहिनि। त जेकॾहिं तव्हां महिनत कयो था त तव्हां यंग एज में लही माना तव्हां पंहिंजी वकालत बि जवान करे था सघो। अच्छा, वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। इहा ॻाल्हि थोरी डिफरेंट ॿुधण जे लाइ मिली आहे न, त अक्सर मूंखे मां एडवोकेट सां विहंदी आहियां त मूंखे हमेशह इहो ई ॿुधण जे लाइ मिलंदो आहे त जॾहिं उमिरि वधंदी वञे थी त पोइ वकालत जेको आहे न जवान थींदी आहे। बट यस, नो डाउट, जॾहिं तव्हां ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजी फील्ड खे ऑन कयो पिया, तव्हां महिनत कयो पिया, त नंढी एज में बि तव्हां जेको आहे न पंहिंजी वकालत खे बि जवान बणाए सघो था। सो यस, वसाण साहिबु, तव्हां खां बि मां ॼाणणु चाहींदमि, हीअ जॾहिं AI जी ॻाल्हि कयूं त पहिरीं जे टाइम में इहो ई ॿुधल आहे त हिकिड़े केस खे घणो टाइम ॾियणो पवंदो। हाणे तव्हांखे जेको आहे न सम्झाइणो पवंदो आहे AI खे, तव्हांखे केस ठहियलु मिलंदो आहे, पोइ तव्हां ईअं चई सघूं था त पोइ महिनत थोरी घटि हुजे थी, या इफ़ आई एम रॉन्ग त मूंखे तव्हां प्लीज़ करेक्ट कजो। बिल्कुलु तव्हां सही था चओ। सो अॻु में इहो ई हूंदो त तव्हां का बि शइ रिसर्च कयो था त तव्हांखे हिकिड़ी हिकिड़ी बुक मां रेफरेंस वठिणो पवंदो, फिज़िकली तव्हांखे बुक पहिरियां त तव्हांजी लाइब्रेरी में हुजे। हाणे तव्हां ॾिसो त ऑनलाइन लाइब्रेरीज़ वग़ैरह आहिनि, वेबसाइट्स आहिनि, त उन्हनि ते तव्हांखे रिसर्च मटीरियल इलाही मिली थो वञे। सही सही। त बाक़ाइदा आसान आहे इहा शइ रिसर्च करणु, वकालत में पंहिंजी जेको आहे हाणे इहो वर्क स्मार्ट वारो टाइम आहे, हार्डवर्क वारो एतिरो न आहे। तव्हां स्मार्ट आहियो, गैजेट्स जेके आहिनि, इहे जेके टूल्स आहिनि, इहे तव्हां यूज़ था कयो त तव्हां पहिरें जे मुक़ाबले में वधीक कामयाब थी सघो। चवंदा आहिनि न, स्मार्ट थियणु ॾाढो ज़रूरी आहे। अपॉर्चुनिटीज़ आहिनि। यस, जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो साम्हूं खां रस्तो नज़र अचे पियो, हिकिड़ो वॾो रस्तो आहे, फिरी करे तव्हां उन ते ई बीहो त ॾाढो ज़बरदस्त थींदो त असां जेको आहे न नंढे रस्ते ताईं हलूं, त पोइ स्मार्ट हुजणु ॾाढो ज़रूरी हुजे थो हिन वक़्त में। अच्छा, कंदा आहियो AI जी हेल्प वठंदा आहियो? बिल्कुलु, इहा शइ यूज़फुल आहे। विद द न्यू ट्रेंड्स हलण बि खपे। सोसाइटी खे डिस्कनेक्ट न थी वञे। जी जी जी, तव्हां पोयां रहिजी वेंदो। यस, बिल्कुलु ईअं ई आहे, डेफिनेटली ईअं ई आहे। अच्छा याकूब, ईअं थींदो आहे त तव्हांजा सीनियर्स, इलाही सीनियर्स तव्हांजा, उहे अव्हां खां पुछंदा हुजनि त अच्छा ही AI जो इस्तेमालु भला कीअं थींदो, असां त कॾहिं कयो ई कोन, असां कॾहिं सोचियो बि कोन त ईअं बि थींदो। जी हा, बिल्कुलु अहिड़ियूं जाम शयूं आहिनि जिथे उहो माना चेहरे अल्हम्दुलिल्लाह मूंखे जाम भला सीनियर्स मिलिया आहिनि, त उहो सिखण जी कोई एज न हूंदी आहे, ऐं त उहो पुछंदा रहंदा आहिनि अगरि किथे कोई हूंदी आहे। जंहिं हींअर हिकिड़ी नई ऐप बि आई आहे डिजी लॉयर, त उहो त तव्हांखे यको ड्राफ्टिंग खां वठी हर शइ करे थी ॾे। लेकिन ऑब्वियसली तव्हांखे जेकॾहिं एक्सपीरियंस कोन्हे, तव्हांजो कमु न आहे कयल, त तव्हां उन में ग़लतियूं न कढी सघंदा, तव्हांखे दुरुस्त पाण खे ई करिणो पवंदो आहे इवेंचुअली। सही, ज़बरदस्त। अच्छा, थोरो मां बैरिस्टर जे कोर्स जे हवाले सां बि तव्हां खां ॼाणणु चाहींदमि त इहो कीअं हुजे थो, कीअं थिए थो? बेसिकली अगरि 2 डिग्रीज़ जा तव्हां पाकिस्तान में प्रोग्राम्स हूंदा आहिनि। हिकिड़ो पाकिस्तानी LLB विच इज़ 4 years नाउ। द अदर वन इज़ यूनिवर्सिटी ऑफ लंडन और एनी LLB विच इज़ ऑफर्ड बाय एनी यूनिवर्सिटी इन UK based their center in Pakistan. सो अगरि तव्हां उहो डिग्री कयो था यूनिवर्सिटी ऑफ लंडन या यूनिवर्सिटी ऑफ ग्रीनविच हेडफोर्डशायर वारी, त पोइ ॿारहें किलो तव्हां लाइ 9 महीननि जो कोर्स थी थो वञे। तव्हां UK वेंदो, तव्हां 9 महीननि में क्लियर करे वेंदो। लेकिन अगरि तव्हां पाकिस्तानी LLB कई आहे त पोइ तव्हां लाइ उहो खे पहिरीं हिते लाइसेंस पंहिंजो वठिणो पवंदो, उन खां पोइ तव्हां अप्लाई करे था सघो ॿाहिरि ट्रांसफर कोर्स में। अच्छा, उन में इहो आहे तव्हां डायरेक्ट डिग्री बिफोर लाइसेंस तव्हां वञी था सघो, हुन में वरी तव्हांखे लाइसेंस वठी करे पोइ वञिणो थो पवे। ओके जनाब, ओके। अच्छा, असां जॾहिं एडवोकेसी जी ॻाल्हि कंदा आहियूं त असांखे ईअं ॿुधण जे लाइ, शायदि इहे ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ मूंखे मिलियूं आहिनि, या ईअं डिस्कस बि थींदो हूंदो त कराची ऐं हैदराबाद जो डिफरेंस छा हुजे थो। सो यस सालिक, मां तव्हां खां ॼाणणु चाहींदमि त कराची ऐं हैदराबाद जो छा, हर शहर जो पंहिंजो हिकिड़ो त यूनिकनेस त आहे न, छा डिफरेंस हुजे थो? बिल्कुलु, हैदराबाद ऐं कराची या तव्हां ॿियो को बि सिंध जो शहर खणी छॾियो त फ़र्क़ु रहे थो। कराची मेट्रोपॉलिटन सिटी आहे, इलाही माण्हू था रहनि, आबादी जे हिसाब सां तव्हां ॾिसो त केतिरा कॉन्फ्लिक्ट माण्हुनि जा पाण में थींदा हूंदा। हिकिड़े पाड़े में ई माण्हू रहनि त उन्हनि जे पाण में तनाज़ा घणा आहिनि, त केसिस जी नोयत उते वधीक आहे, उते केसिस माना भरमार लॻी पई आहे बमुक़ाबले तव्हां ॿियनि ज़िलनि जे सिंध जा, जीअं बदीन थी वियो, मिरपुखास थी वियो, लाड़काना थी वियो, कंबर थी वियो, इहे इन्हनि में घटि हूंदा। इहो त आहे त जिथे माण्हू वधीक हूंदा उते मसला वधीक हूंदा। देयर इज़ ह्यूज डिफरेंस, असांखे जेको आहे न उहो डिफरेंस नज़र अचे थो। अच्छा, जॾहिं लॉ जी फील्ड जी ॻाल्हि कयूं था, एंड स्पेशली असां सिविल एंड क्रिमिनल साइड वञूं था, त अव्हां केतिरा केसिस हिन वक़्तु जेको आहे न डील करे रहिया आहियो, ऐं कहिड़े कहिड़े क़िस्म जा? मां थोरो ॼाणणु चाहींदमि, थोरो तव्हां डिस्क्राइब कयो इन्हनि शयुनि खे। बिल्कुलु, इन में केसिस त अलॻि अलॻि क़िस्म जा अचनि था, पोइ
कुझु ज़ाहिर हूंदो आहे त एक्सपर्टीज़ हूंदी आहे त माण्हू उनखे डील कंदो आहे, न त माण्हू मना बि करे छॾंदो आहे। इलाही शयूं जेके सिविल माण्हुनि जा प्रॉपर्टी जा इशूज़ था हुजनि, की तनाज़ो थी थो पवे त मालिकी ते या कब्ज़े ते या कंहिं ते, त उन शइ जा केसिस आहिनि क्रिमिनल साइड ते तव्हांजा चेक बाउंस थियो वञनि या के हीनियस क्राइम्स में मर्डर वग़ैरह थियो पवे या इन तरह जा केसिस आहिनि। अच्छा सालिक, माना क्रिमिनल साइड जी जॾहिं पाण ॻाल्हि कयूं था न त इहो ॾाढी वॾी फील्ड आहे क्रिमिनोलॉजी, ऐं तव्हां वटि जॾहिं केसिस अचनि था, को अहिड़ो केस जेको तव्हां ॿुधो हुजे त तव्हां पाण बि शॉक थी विया हुजो, अच्छा हिन तरह जा बि केसिस थींदा आहिनि, कुझु शयूं जेके ज़हन ते कुझु टाइम जे लाइ तारी रहियूं हुजनि, ईअं थियो आहे? बिल्कुलु अहिड़ा केस गुज़रनि था, पोइ उनखे ॾिसी माण्हू पाण हैरान थो थिए त हिन क़िस्म जा माण्हू बि हिन दुनिया में रहनि था ऐं साॻी शहर में रहनि था। त ईअं केसिस 2-3 गुज़रिया आहिनि साम्हूं, पोइ कुझु उन में खयां कुझु रिफ्यूज़ कया, त इन क़िस्म ते बि केसिस अचनि था, माण्हू परेशान थिए थो। ज़ाहिर आहे आख़िर एज़ अ वकील माण्हू इंसान ई आहे। मां न इहो सुवाल असल में पुछंदी आहियां जेके असांजा स्टेज ते प्ले करे रहिया हूंदा आहिनि न आर्टिस्ट, त मां उन्हनि खे चवंदी आहियां को अहिड़ो रोल जेको तव्हां परफॉर्म कयो हुजे, पोइ ज़हन ते तारी हुजे, त अव्हां वटि बि अहिड़ा केसिस हूंदा न जेके ज़हन ते तारी रहंदा हूंदा? या मां त न्यूज़ डिपार्टमेंट में वेंदी आहियां, कुझु ॿुधंदी आहियां न्यूज़, त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे कुझु शयूं मुंहिंजे ज़हन ते तारी हुजनि थियूं। अच्छा याकूब, तव्हां खां बि मां पुछणु चाहींदमि, सिविल तव्हांजी फील्ड आहे, केतिरा केसिस हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो, कहिड़े क़िस्म जा केसिस हुजनि था? बेसिकली मां हिन वक़्तु जेके आहिनि प्रॉपर्टी जा केसिस, उन खां पोयां तव्हांजा फाइनेंशियल मैटर्स वग़ैरह, इहे शयूं ज़्यादातर ॾिसी रहिया आहियूं। ऑब्वियसली मुंहिंजी हिकिड़ी आदत बि आहे, लीगल एथिक्स में बि आहे तव्हांजे, त असां पंहिंजे क्लाइंट जी कॉन्फिडेंशियली जेका इंफॉर्मेशन आहे उहा त ज़ाहिर नथा करे सघूं। मां त नालो बि ज़ाहिर न कंदो आहियां, फाइल ते बि न लिखंदो आहियां, बिकॉज हर कंहिंजी हिकिड़ी प्राइवेसी रहे थी। त अल्हम्दुलिल्लाह केसिस त इहे जाम ज़्यादा। अच्छा पाण कंटिन्यू कयूं था, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे मां प्रोग्राम में शामिल करणु चाहींदमि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे मां वेलकम चवां थी, पंहिंजो नालो ॿुधायो ऐं किथां खां ॻाल्हायो पिया? शोएब। ओके, मां तव्हांखे ॿीहर बि वेलकम चवंदसि, छा चवणु चाहींदव? पति भली आहे। ओके ज़बरदस्त, पीअंदा आहियो चांहि माना टपाल मेज़बान? ओके ओके ज़बरदस्त, असांखे बि जेको आहे न साथ मौजूदु हूंदो आहे प्रोग्राम में टपाल मेज़बान जो, चांहि खे बि गॾो गॾु जेको आहे न इंजॉय कंदा आहियूं, ऐं प्रोग्राम बि ॾाढो ख़ूबसूरत असांजो हली रहियो आहे। थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, ऐं मूंखे सुठो लॻंदो नाज़रीन जेकॾहिं तव्हांजो को सुवाल हुजे टॉपिक सां रिलेटेड त उनखे डिस्कस करणु असांखे ॾाढो ज़बरदस्त लॻंदो। सो यस, तव्हांजी फील्ड ऐं अव्हांजा केसिस जेके बि हुजनि था त उन हिसाब सां, ऐं मां क्रिमिनल बि कंदो आहियां, लेकिन सिर्फ़ु प्रो बोनो। उन्हनि लाइ जेके ज़रूरतमंद आहिनि, जंहिंजी बेल थिए थी, कोई केस में फासियो वञनि वीचारा, त क्रिमिनल मां सिर्फ़ु प्रो बोनो कंदो आहियां मोस्ट ऑफ द टाइम। ऐं सिविल जेको आहे उहो ऑब्वियसली असां पंहिंजी फीस बि चार्ज कंदा आहियूं उनमें, ऐं उहे त ॿिया मैटर्स अचनि था असां वटि, कोई ट्रांज़ेक्शन्स में मसइला अचनि था, प्रॉपर्टी जा डिस्प्यूट जाम ज़्यादा अचनि था, बिकॉज कराची हिकिड़ो मेट्रोपॉलिटन सिटी आहे जंहिंमें हर ॿिए ॾींहुं कोई न कोई डिस्प्यूट त रहे थो। हा बिल्कुलु हूंदो, यकीनन। अच्छा जॾहिं तव्हां पढ़ो पिया ड्यूरिंग द स्टडी, अव्हांखे छा लॻो त हीअ जेको आहे सो फील्ड केतिरी ईज़ी आहे, केतिरी मुश्किल आहे, उहो टाइम कीअं रहियो? त उहो त टाइम मूंखे लॻंदो हुयो फील्ड ॾाढी ईज़ी आहे। मां शुरू खां ई ड्राफ्टिंग वग़ैरह इन्हनि कमनि में हूंदो हुयुमि, त मूंखे लॻो बसि इहे वञी हीअं करिणो आहे। लेकिन जॾहिं मां हिकिड़ी प्रोफेशनल फर्म जॉइन की, सुबुह जो 8 बजे उथो, राति जो 8-9-10 बजे वापसि पिया अचो घर, त ऑब्वियसली फ्रॉम स्टूडेंट लाइफ जॾहिं तव्हां प्रोफेशनल लाइफ में वेंदा आहियो ॾाढो हेक्टिक थी वेंदो आहे, छाकाणि उहो त तव्हांजा 2 कलाक 3 कलाक यूनिवर्सिटीज़ ऐं पेपर में जेको आहे जॾहिं एग्ज़ाम्स हूंदा हुआ, तव्हांजी एक्सटेंसिव थोरी स्टडी हूंदी हुई, लेकिन अदरवाइज़ तव्हां चिल हूंदा हुआ। लेकिन प्रोफेशनल लाइफ में त तव्हां चिल त सोचे नथा सघो। उहो टाइम जेको आहे न उहो गोल्डन टाइम ज़िंदगी जो हुजे थो, जेको तव्हां गुज़ारे अचो था। प्रोफेशनल लाइफ में कदम रखण खां पोइ ख़बर पवंदी आहे त फील्ड बि ज़िम्मेदारी हूंदी आहे, उनखे निभाइणो पवंदो आहे। यस सालिक, तव्हां खां बि मां ॼाणणु चाहींदमि, अव्हांजे फर्म जे हवाले सां हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस सीनियर्स सां कमु करणु ऐं उनखां पोइ पंहिंजो कमु करणु, उन में केतिरियूं मुश्किलातूं अचनि थियूं, कीअं आसानियूं पैदा थियनि थियूं, तव्हां खां आंसर मां वठंदमि। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे पहिरियां प्रोग्राम में शामिलु करियां थी। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे मां भलीकार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां शामिलु थिया आहियो प्रोग्राम में? हाँ बाबा साईं, खैरपुर रियासत खां मामो फज़ल मामन चवंदा मूंखे। जी मामो फज़ल मामद, तव्हांखे मां वेलकम चवंदसि, छा चवणु चाहींदव?
जी मां साईं जन खे मुबारकबाद ॾियां थो। नौजवान तबिको छोकिरा साईं जन बैरिस्ट्री करे आया आहिनि ऐं तमामु घणी ख़ुशी थी। अॼु सोन जहिड़ा चांद चहिरा जेके आहिनि हिन मंज़िल ते आहिनि, अलाह कंजो इन्हनि जहिड़ी ॾिसी प्रोग्राम तव्हां जेके या हिननि जे माहौल खे ॾिसी इनशाला हर नौजवान में इहा ई ॻाल्हि जाॻंदी त असां बि हिन मंज़िल ते पहुचूं। हाँ बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सुठी ॻाल्हि कई आहे। हा, तालीम जेका आहे, तालीम हासिल करणु तमामु हिकिड़ो असांजे लाइ रोशनी आहे। जी बिल्कुलु। ऐं उस्ताद असांजा सुठा या तालीम असां जेका ॿार खे पढ़ायूं था त उहा बाबा असांखे आहे ध्यानु ॾियणो ॿार खे पहिरें दर्जे खां वठी वञे 5 8 दर्जे ताईं। बिल्कुलु बिल्कुलु। मां बि हिकिड़ो नंढिड़ो मुलाज़िम आहियां एजुकेशन डिपार्टमेंट जो, हेड ऑफिस में रहियो आहियां, हाणे रिटायरमेंट आहे। त मां पंहिंजी मूंखे भला औलाद या ॿारनि खे माना एतिरो मंज़िल ते आंदो आहे जेतिरो मुंहिंजो हाल हुयो त उन्हनि खे पढ़ाई ॾिनी। अॼु उहो नेस्रा जे सदरा बि आहिनि ऐं पंहिंजी रोज़ी बि कनि था। पोइ नौकिरी जा अलाह जो सदा रोज़ी हुननि खे मिलंदी अलाह कंदो। बिल्कुलु। हीउ जेको वकालत जो पेशो आहे, पैगंबरी पेशो आहे सम्झो हिकिड़ो, जिते कानून ऐं इंसाफ़ जी जेको कोर्स आहे साईं जन करे आया आहिनि तमामु बहितरीन। ऐं असांखे उमेदु आहे अलाह कंदो इन्हनि खे ॾिसी या हिननि जो पोयों कोर्स सॼो इन मंज़िल माणींदो इन मंज़िल ते। आमीन जी आमीन। थैंक यू सो मच। तव्हां मामा फज़ल बख़्श प्रोग्राम में शामिल थियो, ॾाढियूं सुठियूं तव्हां ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं यकीनन जेतिरो हथ वस में हुजे थो, वालिदैन त चाहींदा आहिनि त दुनिया में जन्नत पंहिंजे औलाद खे असां ठाहे ॾियूं न, पर उन्हनि जे हथ वस में जेतिरो हुजे थो पंहिंजे औलाद जे लाइ सॼी ज़िंदगी क़ुर्बान करे छॾींदा आहिनि। अच्छा सालिक, मां तव्हांजी फर्म जो पुछणु चाहियमि पे ऐं यकीनन हिकु सीनियर सां कमु कंदे बि तव्हां सिखंदा आहियो। पंहिंजो जॾहिं कमु कोई बि कंहिं बि लेवल ते तव्हां स्टार्ट कयो था त हुनजा पंहिंजा हिकिड़ा चैलेंजिस हुजनि था। सो यस, छा चैलेंजिस रहिया? बिल्कुलु, मूं 2-2.5 साल सेंटर नियालाश में साहब सां गॾु कमु कयो ऐं हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस रहियो, इलाही शयूं सिखण लाइ मिलियूं। सो एतिरो टाइम गुज़रियो लॻो त हाणे माण्हू पंहिंजो कमु करे सघे थो। त पोइ गॾु मूंसां हिकु दोस्त आहे, पोइ असांजो बेसिकली हुनजो आइडिया हो त पंहिंजी फर्म स्टैब्लिश कयूं ऐं पंहिंजे कम खे ॾिसूं। हू बि ॿिए किथे कमु कंदा हुआ, साईं बैरिस्टर सरवानंद सखीजा, त पोइ उन्हनि सां गॾु मिली करे फर्म खोली आहे। त चैलेंज त ऑब्वियसली हुजनि था, तव्हां नवां था हुजो। हिते वकालत में इहो आहे त जेतिरा तव्हां उहो ई खणी केतिरो बि टेक्नोलॉजी अची वञे पर माण्हुनि जो यकीन तॾहिं थो हुजे जेसि ताईं तव्हां पोड़ा नथा थियो। हा हा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। इहो हिकिड़ो चैलेंज हुजे थो, पर इहो आहे त तव्हां अॻु में जिथे कमु कयो था, तव्हांजो कमु ॾिसी, तव्हांजो प्रोफेशनलिज़म ॾिसी करे माण्हू अचनि था, अट्रैक्ट थियनि था, कमकार जे हवाले सां तव्हांखां मशवरा वठनि था। हा बिल्कुलु बिल्कुलु। चैलेंजिस आहिनि पर उहे ओवरकम बि थी था सघनि। यकीनन थी सघनि था। चयो वेंदो आहे न त ॾाढी ख़ूबसूरत इहा असांजो ईमान आहे, वत इज़ मंतशा वत ज़िल मंतशा, रब साईं इज़तूं ॾींदड़ हूंदो आहे। ऐं तव्हां जंहिं बि फील्ड में हुजो था, यकीनन शुरूआती टाइम थोरो ॾुखियो हुजे थो, माण्हुनि जो यकीन हासिलु करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। याकूब, मां थोरो इन बाबति तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदमि। कंहिं बि फील्ड में हुजे, हिकु उस्ताद हुजे थो, उनखे पंहिंजे स्टूडेंट्स जो यकीन हासिलु करिणो आहे। तव्हां हिकु नियाणी जॾहिं घर में हुजे थी, वालिदैन जो यकीन उनखे हासिलु करिणो आहे, ख़ूबसूरत तरीक़े सां उनखे निभाइणो आहे। ऐं जॾहिं हिकु एडवोकेट कमु करे रहियो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे बि सोसाइटी जो माण्हुनि जो यकीन हासिलु करिणो आहे। सो यस, कीअं हुजे थो इहो सॼो, केतिरो चैलेंजिंग हुजे थो? इहा ॻाल्हि चैलेंजिंग त रहे थी, छाकाणि कुझु अहिड़ा क्लाइंट्स हूंदा आहिनि जेके असांजो कमु ॾिसी, असांजी महिनत ॾिसी मुतासिर थींदा आहिनि। कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांखां ई वॾा वकील हूंदा आहिनि, भले हू ऐं हू पंहिंजो ई नुक़सानु कंदा आहिनि। अहिड़े क्लाइंट्स खे बि हैंडल करिणो पवंदो आहे। त इहे शयूं कॾहिं मुश्किलात ईंदियूं आहिनि, पर जीअं तव्हां चयो अलाह ताला जी मदद सां शयूं बहितर थी वेंदियूं आहिनि। इज़त अलाह ॾींदो आहे, त उहो ई रिस्क बि अलाह ॾींदो आहे। बेशक बेशक, रिस्क रब जी ज़ात जे में आहे ऐं उहो जेको आहे न ॾेई पचारींदो कोन आहे। इहा ॻाल्हि ख़ूबसूरत हुजे थी। अच्छा, पंहिंजे उन तमामु केसिस खे केतिरो टाइम ॾींदा आहियो, केतिरो टाइम हू घुरनि था, उहे सभु शयूं केतिरो टाइम घुरनि थियूं? ॾिसे, इहो डिपेंड करे थो केस जे मथां, केस कहिड़ी नौहियत जो आहे। डिपेंडिंग ऑन केस जेको आहे तव्हां हुन हिसाब सां हुन ते कमु कंदा आहियो। ऐं अगरि डिस्प्यूट आहे, अगरि फॉर एग्ज़ाम्पल चेक बाउंस आहे, 489 एफ आहे, क्रिमिनल में हलिया विया, या पंहिंजो सूट फॉर रिकवरी आहे, त नंढा सा केसिस आहिनि त पोइ त उन्हनि ते तव्हांखे घटि वक़्तु ॾियणो पए। ऑब्वियसली जेके 2 खां 3 डेट्स में कंप्लीट बि थी था वञनि। ऑन द अदर हैंड तव्हांजा कुझु सूट फॉर डिक्लेरेशन, परमानेंट इंजंक्शन अची विया, उन्हनि में वरी उहो थोरो लंबो अर्सो था हलनि। सही सही। सालिक, तव्हां केतिरो टाइम ॾींदा आहियो उन्हनि तमामु शयुनि खे, पंहिंजी फील्ड खे, स्पेशली पंहिंजे केसिस खे? वकालत जी फील्ड इहा आहे त हिते को टाइम न आहे। 24/7 24/7 जेॾीमहिल बि तव्हांखे कमु आहे या इहो केसिस जा कहिड़े बि हिसाब सां टाइम न ॾिसंदा आहिनि। जी जी। त उन हिसाब सां तव्हांखे टाइम ॾियणो थो पए। जीअं नॉर्मल
कमु हूंदा 9 to 5 9 to 5 वारो न आहे, तव्हांखे राति जो बि जाॻणो पए थो, कमु करिणो पए, सुबुह जो कोर्ट वञिणो आहे, त इहे टाइम जेको रिस्ट्रिक्शन कोन्हे, हालांकि वकील पाण वधीक कमु थो करे। सही सही सही। अच्छा, कोर्ट जे हवाले सां बि मां थोरो ॼाणणु चाहींदमि त कोर्ट जो जेको आहे न उहो माहौल कीअं हुजे थो, हिकु वकील जॾहिं कोर्ट में वञे थो त उहो छा सोचे वेंदो आहे, कीअं सभु उहो रहे थो? वकील त पहिरियां त पंहिंजे कमकार थो हुजे, करणु त हीअं खपे त प्रोफेशनल हुजे ऐं ॿिए कंहिं एक्टिविटीज़ में न शामिल हुजे। त अॼुकल्ह वकीलनि जो बि माण्हू ॿुधे थो त को ज़ाहिर माण्हू वधी विया आहिनि त पोइ को न को फील्ड में निकिरी थो वञे हेॾां होॾां। सो वकीलनि जो रुझान त इहो ई थो हुजे त पंहिंजे जेतिरो बि फेवर वठी सघे जज खां उहो वठे। सो उन में जदोजहद में हुनजो वक़्तु गुज़रियो वञे। ओके ओके, ज़बरदस्त। वधीक पाण प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था, वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो नाज़रीन, ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, उनखां पोइ न्यूज़ ब्रेक त असां बिल्कुलु वठंदासीं, पर उनखां बाद में असां स्पोर्ट्स जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। SM नदीम साहब बि असांखे जॉइन कंदा, सो कारे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीहर वेलकम चवां थी। नंढिड़ो ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं। न्यूज़ ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं पिया, ऐं असांखे जेको आहे सो ॿिया महिमान बि जॉइन करे चुका आहिनि, उन्हनि जो यकीननि मां तारीफ़ कराईंदमि, पर पहिरीं तव्हांखे मां ॿुधाईंदी हलंदमि प्रोग्राम सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि हाणे टपाल मेज़बान वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। सो उन कैंपेन जो हिसो बणिजी सघो था, खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। महिमाननि जी तरफ़ अॻियां वधां थी। हिन वक़्तु जनाब असांखे जॉइन कयो आहे SM नदीम साहब, ऐं SM नदीम साहब स्पोर्ट्स जी दुनिया जे हवाले सां ॾाढा अप टू डेट रहंदा आहिनि, स्पेशली क्रिकेट जे हवाले सां मां हमेशह जेको आहे सो उन्हनि सां डिस्कस कंदी रही आहियां पंहिंजे प्रोग्राम में, ऐं चाहींदा आहियूं त असां जेको एजुकेशन ते जंहिं हद ताईं असांजी कोशिशि रहे थी त ॻाल्हायूं, त पोइ स्पोर्ट्स जे लाइ बि असां जेको आहे न कोशिशि कंदा आहियूं त ॿिन्हिनि शयुनि खे गॾु खणी हलूं, छो त चवंदा आहिनि त सिहतमंद जेको दिमाग़ आहे उहो बि ॾाढो ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हां रांदियूं नथा खेॾो त माना उहा विन विन वारी सिचुएशन, ऐं तव्हां हारियो जिथे था उतां खां तव्हांजी स्टेमिना वरी कीअं तव्हां बूस्टअप कीअं अचे, त उहा शइ सिखण जे लाइ बि ॾाढो ज़रूरी हूंदो आहे न, त तव्हांजी जेका वाबस्तगी हुजे उहा रांदियुनि जे मैदान सां बि हुजे। SM नदीम साहब, तव्हांखे मां भली कार चवां थी, मैं आपको वेलकम कहती हूँ। कैसे हैं आप? ठीक हैं? यस, हैव अ गुड मॉर्निंग, और बड़ा अच्छा लगा आपको देखकर आज सुबह मेहरान प्रोग्राम में पाकिस्तान एंड साउथ अफ्रीका। हाँ, पहले मैं आपकी बात को सेकंड कर दूं जो आपने रिव्यू दिया। फिजिकल एजुकेशन इज ए इंटीग्रल पार्ट ऑफ जनरल एजुकेशन। यस यस, ठीक है ना। तो जो आपने कहा कि साउंड बॉडी हैज अ साउंड माइंड, यस बिल्कुल ये जो है बहुत ज़रूरी है स्पोर्ट्स एक्टिविटीज़। और हमारे माशरे में, जिस माशरे में हम रहते हैं उसके अंदर तो इंतहाई ज़रूरी है कि हमारे साथ इतने मसाइब, इतने मसाइल और इतनी चीज़ें चल रही होती हैं, तो कहीं ना कहीं एंजाइटी, स्ट्रेस, डिप्रेशन, उसमें भी हम लोग रहते हैं। उसको रिलीज करने के लिए स्पोर्ट जो है सबसे बेस्ट है। जी, आज पता है मेरा इंट्रो भी कुछ इसी तरह था, छो त असां जॾहिं सियारे जी मौसम जी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ सियारे जी रातूं चवंदा आहिनि वॾियूं हूंदियूं आहिनि, त पोइ डिप्रेशन माण्हू खे थींदो आहे। ऐं इहो मां नथी चवां, इहा साइकोलॉजी जी फील्ड असांखे ॿुधाए थी, असांखे एक्सपर्ट्स ॿुधाए रहिया हूंदा आहिनि। त एक्टिविटीज़ जेके आहिनि न, डिफरेंट एक्टिविटीज़ ज़रूरी आहिनि। मी टाइम हुजणु घुरिजे, नो डाउट, बट डिफरेंट एक्टिविटीज़ ॾाढी ज़रूरी हुजनि थियूं। सो यस, पाकिस्तान एंड साउथ अफ्रीका। हाँ बिल्कुल, देखें पाकिस्तान जो है वो इस वक्त तो पोजीशन पाकिस्तान की बड़ी जो मकसद नाजुक मरहले में है। 8 खिलाड़ी आउट हो गए हैं और 34 रन की जो है पाकिस्तान को लीड है। मुझे नहीं लगता कि पाकिस्तान इसमें अब कम बैक कर पाएगा, और ये सेकंड टेस्ट है। रीजन बिहाइंड, क्यों इस तरह क्यों हमें देखने को मिलता है? नहीं, हमारा जो सिस्टम बना हुआ ना क्रिकेट का, मैं स्पेशली कहूँगा, उसमें भी हमारा कोई सिस्टम ऐसा इन्होंने अभी तक बनाया नहीं है जिससे कोई अच्छे प्लेयर्स प्रोड्यूस हों, या कोई अच्छे खिलाड़ी सामने आए, या कोई ऐसे लेजेंड सामने आए जो इंटरनेशनल लेवल पर जाकर जो है पाकिस्तान को जो है वो रिप्रेजेंट करे और पाकिस्तान के लिए सर्विसेज दें। हमारा जो वो तुक्के वाली बात है कि कभी हम अच्छा कर जाते हैं, कभी बिल्कुल ही नीचे आ जाते हैं। हाँ। तो वो कंसिस्टेंसी नहीं है पाकिस्तान की परफॉर्मेंस। तो छक्का चौका अदरवाइज जो है। हाँ बिल्कुल, तो ऐसे ही है कि पहला टेस्ट पाकिस्तान ने बहुत अच्छा खेला, पाकिस्तान ने साउथ अफ्रीका को आउट क्लास किया, क्योंकि होम सीरीज है, तो उसमें एडवांटेज क्या होता है कि आपकी पिचेज आपके मकसद की होती हैं, कंडीशन आपकी
हिसाब से होती हैं, फिर आपके लिए जो ऑडियंस है उसका फेवर होता है, ठीक है ना, ये सारी चीज़ें होती हैं। लेकिन आपको जो जब तक आप सिस्टम नहीं बनाएंगे और सिस्टम को लेकर नहीं चलेंगे, जब से पाकिस्तान बना है और आज तक हम तजर्बात की भट्टी में ही चल रहे हैं कि कभी कुछ करते हैं, कभी कुछ करते हैं कि कुछ अच्छा हो जाए। अच्छा, वो एक आध तो हमें परफॉर्मेंस ऐसी नज़र आ जाती है कि हम समझते हैं कि ये जो है सिस्टम बेहतर चल रहा है, जी हाँ, जी हाँ। लेकिन उसके दूरस्थ नताइज जो है वो सामने नज़र नहीं आते कि जो फ्यूचर में जाके जो है उससे कोई हम जो कोई ऐसे जो वो नताइज हासिल करें। नताइज पे हमारी नज़र जाती नहीं, हमारी सोच जाती नहीं, तो उस हिसाब से हमारे यहाँ काम ही नहीं होता, ग्राउंड लेवल पे काम ही नहीं होता। एसएम नदीम साहब, यहीं पे मैं पूछना चाहूँगी आपसे, ये जो तब्दीलियाँ होते हैं हमें दिखाई देती हैं, हर दूसरे दिन हमें कोई ना कोई चेंजिंग दिखाई देती है, कोई ना कोई उस पोजीशन पे आ जाता है जो कि अहल नहीं होता, सॉरी टू से, तो क्या हमें जो है वो रिजल्ट्स नज़र आते हैं विद द टाइम? नहीं, बड़ा अच्छा सवाल है आपका। और उसकी वजह क्या है कि हमारे यहाँ जो डिक्लाइन है किसी भी आप जो डिपार्टमेंट का ले लें, मैं तो स्पोर्ट्स की बात करूँगी स्पेशली, उसकी सबसे बड़ी वजह यही है जो आपने बयान की है कि जो है वो तब्दीलियाँ जो है वो बहुत ज़्यादा होती हैं। अच्छा, हमारे 4-5 चेयरमैन चेंज हो गए पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के, ठीक है, उसके बाद फिर डायरेक्टर चेंज हो जाते हैं, फिर कप्तान चेंज हो जाते हैं, उसके नुकसान डायरेक्टली जो है प्लेयर्स के ऊपर भी आते हैं। फिर प्लेयर्स के अंदर जो है वो आपस में मिलमिलिंग शुरू हो जाती है, थोड़ा सा ग्रुप बंदी टाइप का हो जाता है। अब मैं कैप्टन हूँ, आप किसी और को बना दें, मुझे हटाकर कैप्टन, और मैं टीम के अंदर हूँ, तो फिर क्या होता है कि मैं अपनी जो एक पॉलिटिक्स जो है वो स्टार्ट कर देता हूँ, ठीक है। तो ये चीज़ें जो है पाकिस्तान की टीम को बहुत ज़्यादा नुकसान देती हैं। अब इसके लिए क्या है कि आप भैया एक सिस्टम बनाएं, ठीक है, और जिसको आपने कप्तान बनाया उसको एक पूरा टेन्योर दें, 2 साल का, 3 साल का, कि भाई आप स्टार्ट में उसको बता दें कि आपने जो है इस सीरीज से लेके और फला सीरीज तक जो है वो कप्तान। अच्छा, मैं समझती हूँ कि जो भी पोजीशन पे आ रहा है ना, किसी भी पोजीशन पे, उसे थोड़ा वाकई में टाइम देना चाहिए, कहाँ पे वो उसके खुद के गैप्स कहाँ पे, वो इंसान समझ जाता है विद द टाइम। आप स्टार्टिंग से नहीं समझते। मतलब अगर मैं अभी इस सीट पे बैठी हुई हूँ और अगर मैं बहुत पहले के अपने प्रोग्राम्स देखूं तो मुझे बड़ा डिफरेंस नज़र आता है। तो तमाम चीज़ों को समझने में जाहिर सी बात है इंसानी दिमाग है, हमें टाइम, हमें वो रिक्वायर्ड होता है टाइम, जब आप चीज़ें समझना शुरू करते हैं। तो हमारे यहाँ ये सिस्टम पता नहीं क्यों नहीं बन रहा अभी तक। देखें, अभी जो ओवरऑल क्रिकेट जो है वो चला रहे हैं वो आकिब जावेद चला रहे हैं। जी हाँ, अच्छा, अब आकिब जावेद ने क्या किया कि वो पहले लाहौर कलंदर के जो वो डायरेक्टर थे, फ्रेंचाइज हमारी PSL की लाहौर कलंदर, उसके अब ज्यादातर जो प्लेयर्स जो है वो आपको लाहौर कलंदर के ही नजर आ रहे हैं, ठीक है। आसिफ आफरीदी, उन्होंने भी टेस्ट में डेब्यू किया, 38 ईयर्स की एज के अंदर वो पहला मैच खेले, उनके ऊपर बहुत ज़्यादा क्रिटिसाइज हुआ, बहुत ज़्यादा जो वो सोशल मीडिया पे एक मतलब बवाल था कि भाई इनको इस एज के अंदर आप जो डेब्यू करवा रहे हैं मैच का, वो भी लाहौर कलंदर से ताल्लुक़ रखते हैं। शाहीन शाह अफरीदी हैं, वनडे के कप्तान बने, वो भी लाहौर कलंदर से ताल्लुक़ रखते हैं, और दीगर जो चीज़ें हैं वो लाहौर कलंदर की फेवर की नज़र आ रही हैं लोगों को। तो आप देखें ना, शख्सियत का चेंज होना, उससे क्या होता है कि टीम के अंदर भी तब्दीलियाँ होती हैं। अब टीम जो है हमारी पहले कुछ और थी, अब कुछ और है। तो बाबर आजम बाहर हो गए थे, रिजवान बाहर हो गए थे, अब फिर दोबारा उनका कमबैक हुआ। तो ये चीजें जो है वो आप ऑनेस्टी से अगर करें तो बेहतर है, अदरवाइज जो आपकी शख्सियत पसंद नहीं होना चाहिए आपको, और ऑनेस्टी ॾाढी ज़रूरी आहे। जेकॾहिं उहा न आहे त पोइ शयूं इन ई तरह पाण खे नज़र ईंदियूं आहिनि। अच्छा, एसएम नदीम साहब, हम यकीनन कंटिन्यू करते हैं पॉलिटिक्स बार जे हवाले सां थोरो। बार जी जेका सिचुएशन आहे हिन वक़्तु जेको आहे सो असांखे इलेक्शन जा मरहला बि नज़र अची रहिया आहिनि। सो याकूब, तव्हां खां मां हिन बाबति ॼाणणु चाहींदमि। जी हाँ, बिल्कुल सही चयो तव्हां त हींअर बार पॉलिटिक्स हली रही है। सुप्रीम कोर्ट बार जा इलेक्शन थियनि ऑन 16 अक्टूबर, जंहिंमें इंडिपेंडेंस ग्रुप असमा जहांगीर जो ग्रुप खटे चुको है, ऐं सिंध बार काउंसिल जा इलेक्शंस कंडक्ट थी रहिया आहिनि ऑन 1 नवंबर, उनखां पोइ हाई कोर्ट बार जा। लेकिन जीअं असां वुमन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कई पिए, मां हिकिड़ी शइ मेंशन कंदो हलंदमि त सिंध में पहिरीं दफ़ा, पंजाब में पहिरीं दफ़ा थी चुको आहे ईअं, सिंध में पहिरीं दफ़ा ईअं पियो थिए जनरल सेक्रेटरी हाई कोर्ट बार एसोसिएशन हिकिड़ी औरत कॉन्टेस्ट पई करे ऐं उहो विनिंग पोजीशन में, ऐं हालांकि उन ते क्रिटिसाइज़ बि थियो त हिकिड़ी औरत खे एॾी वॾी सीट न अचणु खपे। हाउएवर वी सपोर्ट देम, इंशाल्लाह शी विल बी द फर्स्ट जनरल सेक्रेटरी ऑफ हाई कोर्ट बार कराची। सो वुमेन एम्पावरमेंट में असांजे जेके कॉलीग्स आहिनि उन्हनि जा मसला मसाइल जाम आहिनि, जेके फीमेल कॉलीग्स आहिनि, हरेसमेंट हे हो, ऐं असां इक्वलिटी में बिलीव कंदा आहियूं, ॿिन्हिनि खे इक्वल प्लेटफॉर्म मिलणु खपे, वेदर मेल और फीमेल।
अच्छा भई इक्वल प्लेटफॉर्म जी ॻाल्हि त कयो पिया याकूब इस्माइल, पर छा उहो इक्वल तव्हांखे असां वटि नज़र अची रहियो हूंदो आहे या असांखे घणो कमु करण जी ज़रूरत आहे हिन वक़्तु? असांखे कमु करण जी ज़रूरत आहे। ॾिसो असां थर्ड वर्ल्ड कंट्री आहियूं, असां पंहिंजे फर्स्ट वर्ल्ड कंट्री सां त कोन था कंपेयर करे सघूं। डेफिनेटली त शयूं आहिस्ता आहिस्ता जॾहिं तव्हां असां जहिड़ा इंसान ईंदा त आहिस्ता आहिस्ता इम्प्रूव थींदियूं रहंदियूं। इंशाल्लाह जी इंशाल्लाह। ऐं चवंदा आहिनि न फुड़ी फुड़ी तलाक, सो पंहिंजे तरफ़ खां जेको आहे न सुठा ई कंदा रहो। ऐं हिन ॻाल्हि ते मां यकीन रखंदी आहियां त समूरी दुनिया जा इंसान असां सिर्फ़ु जेको आहे न आईनो रखी पंहिंजे पाण खे ॾिसूं, पंहिंजी ग़लती कढूं, पंहिंजो पाण सां मुखातिब हुजूं, उन्हनि ग़लतियुनि खे असां संवारियूं न, सच में दुनिया ज़रूरु हिकिड़ो स्टेप त अॻियां ज़रूरु वधंदी। असां जहिड़ी सोसाइटीज़ त ज़रूरु जेको आहे न सुधारी तरफ़ अॻियां वधंदो। यस सालिक हुसैन तव्हांजी तरफ़ बि अॻियां ईंदमि। ऐं लीगल सिस्टम में रिफॉर्म्स केतिरा ज़रूरी आहिनि? पाण वटि अञा ताईं उहे पुराणा तरीक़ा लॻा पिया आहिनि। उहे फाइलूं खणी कोर्ट में वञो अचो त पाणखे जीअं कुझु शयूं डिजिटलाइज़ थियूं आहिनि त पाणखे लीगल सिस्टम में कोर्ट्स जे सिस्टम खे बि डिजिटलाइज़ करणु खपे। त इन शइ खां आहे त माण्हुनि जी आसानी थींदी। सो इन ते बि कुझु कमु हली रहियो आहे, पर इन में तेज़ी आणण जी ज़रूरत आहे। बाक़ी दुनिया में वकालत बि हले थी, पर कोर्ट खां ॿाहिरि बि मसइला मसाइल वकील ई हल कराईंदा, आर्बिट्रेशन वग़ैरह कराए। सो उन जो वॾो हिते रुझान घटि आहे ऐं दुनिया पाण खां इन मामले में तमामु अॻियां आहे। तो इन ते कमु करण जी वॾी ज़रूरत आहे। हींअर रिसेंटली कुझु न कुझु इन ते ट्रेंडिंग्स वग़ैरह हलनि पियूं, पर इन इंडिविजुअली माण्हू खे अॻियां अचणु खपे। ऐं इन ते असांजो त ख़ैर गोल आहे त इन शइ खे अॻियां खणी हलंदासीं। असां इन ई सोच सां फर्म ठाही त इन शइ ते वधीक असां फोकस रखंदासीं। त आर्बिट्रेशन माण्हू केसिस ते फाथा पिया आहिनि 20-30 साल 10 साल रुलनि था पिया। उन्हनि जी औलाद केस खटे थो त उन्हनि जी औलाद खे ख़बर थी पए त हीउ नतीजो निकितो आहे। सही पिया चओ। ॾाढा लेंदी प्रोसेस आहिनि, मायूसी अचे थी, पोइ मायूसी खे माण्हू घटाए त इन में त सिस्टम में माण्हू जो यकीन वधंदो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इहो एडवोकेट यकीनन हिकु कानून दान जो कमु हुजे थो न, त उहो इन्हनि मायूसियुनि खे घटाए। अच्छा जॾहिं असां कंहिं बि लॉ कॉलेज जी ॻाल्हि कयूं था त उहो लॉ कॉलेज तव्हांजी नज़र में कीअं हुजे थो, कीअं हुजणु घुरिजे? तमामु स्टूडेंट्स बि यकीनन तव्हांजा ई प्रोग्राम जा क्लिप्स ॾिसंदा, मां चाहींदमि इन हवाले सां बि ॻाल्हायो। बिल्कुलु, लॉ कॉलेज खे रुगो सिर्फ़ु पढ़ाई जे हद ताईं न हुजे त हुननि खे जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे फ्रिक्वेंटली कोर्ट बि विज़िट कराए वञे त आख़िर तव्हां पढ़ण खां पोइ हिते अचिणो आहे, हिन शइ खे परसू करिणो आहे, त हिकिड़ो माइंड ठही वञे त हीअ शइ ईअं किताबनि में त जीअं पाण चवंदा आहियूं न इंडस्ट्रीज़ सां कनेक्टेड करायो, त तव्हां चवण जो मक़सदु त असां जेको आहे न स्टूडेंट्स खे ॿुधायूं त हीअ फील्ड आहे छा। बिल्कुलु प्रैक्टिकलिटी कीअं त असल में हूअं टीवी में या किथे बि तव्हां ॾिसो त वकालत हिकिड़ी वॾी स्ट्रेट फॉरवर्ड ॾेखारी वेंदी आहे त अचो केस हलायो केस ख़तमु, पर पोयां जेके कॉम्प्लिकेशन्स आहिनि इहे शयुनि खे हलाइण करणु इहो वॾो चैलेंज आहे। इन शइ खे ॿारनि खे ज़हन साज़ी अॻ में करणु खपे। सही सही, ज़बरदस्त। ज़हन साज़ी ॾाढी इहा तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, उहा ॾाढी ज़रूरी हुजे थी। ऐं उन में असां जेकॾहिं शुरूआती टाइम जी ॻाल्हि कयूं त पेरेंट्स हूंदा आहिनि जेके प्रॉपर टाइम ॾींदा आहिनि, माउ जी हंज हूंदी आहे, जेका हिकु दर्सगाह हूंदी आहे, पोइ सोसाइटी अचे थी, पोइ तव्हांजी हिकु प्रॉपर फील्ड अचे थी जिथे पिणु ज़हन साज़ी जी ज़रूरत पवे थी। अच्छा जी, SM नदीम साहब आपकी तरफ में बढ़ना चाहूँगी, नेशनल गेम्स की प्रिपरेशंस कैसे देख रहे हैं आप? ये 35th नेशनल गेम्स हैं। इससे पहले 34 हुए, 34वें जो वो कोयटा में हुए थे, और ये पाकिस्तान के सबसे बड़े गेम्स हैं। और इसमें तकरीबन 9000 के करीब जो वो खिलाड़ी हिस्सा लेंगे। कराची के अंदर हो रहे हैं, ये हमारे लिए ऑनर की बात है कि सिंध के अंदर हो रहे हैं, क्योंकि ये होने थे जून में, गर्मी थी, फिर एग्ज़ाम का कुछ सिलसिला था बच्चों का कि भाई एग्ज़ाम हो रहे हैं, तो उसकी वजह से जो है वो रीशेड्यूल किए गए हैं 6 दिसंबर से और 13 दिसंबर तक। तो उसके सिलसिले में मिनिस्टर मोहम्मद बख्श महर साहब उनकी एक खसूसी हिदायत थी कि भाई आप हर डिस्ट्रिक्ट में जाएँ और जाके टैलेंट फाइंड आउट करें सिंध के अंदर, कि जो टैलेंटेड प्लेयर्स हैं, कोई 32 गेम्स होंगे तकरीबन, उन गेम्स के जो वो बच्चे आप फाइंड आउट करें और सिंध की टीमें जो है वो फॉर्म्स करें और जो है वो बच्चे जाकर जो है वो नेशनल लेवल पर पार्टिसिपेट करें। तो उसी सिलसिले में मुख्तलिफ खेलों के जो है ट्रायल्स मुनक्किद किए गए। हैदराबाद में भी हुए, सक्खर, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काना, मीर पोहास, कराची में कल फाइनल ट्रायल्स थे। जो बच्चे यहाँ से सिलेक्ट हुए डिवीज़न से 6 लड़के और 6 लड़कियाँ, यानी कि मर्द और ख़वातीन, वो फिर जो कराची गए थे कल, वहाँ पर उनके जो फाइनल ट्रायल्स मुनक्किद किए गए थे। एथलेटिक्स की बात कर रहा हूँ मैं। सही। तो वो अब सिंध की टीम बन गई है। अब उसकी ओपनिंग जो है नेशनल स्टेडियम कराची में जो है वो होनी है,
उसमें जरदारी साहब जो वो मेहमान खसूसी हैं ओपनिंग के अंदर। अच्छा। और शायद जो वो सिंगिंग का प्रोग्राम और दूसरे तीसरे काफ़ी चीज़ें जो उन्होंने रखी हैं। उसकी एक कमेटी फॉर्म की गई, उसके अंदर मैं भी हूँ, ओपनिंग की जो मैनेजमेंट कमेटी है। और सिंध से और लोग भी हैं काफ़ी। तो उसी सिलसिले में तैयारियाँ चल रही हैं। और देखें, कोई भी गेम होते हैं या कोई भी ऐसी कोई सोशल एक्टिविटी होती है, उससे एक पूरी दुनिया के अंदर आपके लिए मैसेज आता है आपके मुल्क का कि यहाँ पर जो अमन है, सुकून है, लोग जो हशाश बशाश लाइफ गुजार रहे हैं, ठीक है ना। अगर इस किस्म की एक्टिविटीज़ नहीं होती है तो फिर वो आपके लिए जो वो सवालिया निशानात बनते हैं। अभी आजकल अफगानिस्तान से जो हमारे मामला चल रहे थे, देखें साउथ अफ्रीका की टीम यहाँ पर मौजूद है, ठीक है, साउथ अफ्रीकन यहाँ पर खेल रहे हैं, फिर जो है वो और दीगर टीमें यहाँ पर आ रही हैं खेलने के लिए। तो ये एक अच्छा सॉफ्ट और अच्छा इमेज आता है दुनिया के अंदर। तो यही अभी फिलहाल ये है कि अब देखते हैं कि 1 महीने का गैप है, तो अल्लाह करे कि हालात ऐसे ही रहें, बेहतर रहें और ये नेशनल गेम जो है पाए तकमील को पहुँचे, उससे हम भी सुरखरू होंगे और पाकिस्तान भी सुरखरू होगा इंशाल्लाह जी इंशाल्लाह। तमामु बहितरीन सालिक हुसैन तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि। ऐं असां जॾहिं औरतुनि जी ॻाल्हि कयूं था, न्याणियुनि जी ॻाल्हि कयूं था, हिन एडवोकेसी जी फील्ड में औरतुनि जो रोल, उन्हनि जो किरदारु कीअं ॾिसो था तव्हां? ऑब्वियसली जीअं ॿिया बि आहिनि शोबा, उन्हनि में मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे पंहिंजी, त मुक़ाबले मर्दनि जे औरतूं घटि थियूं हुजनि। ऐं उते ई असांखे जेको आहे न मैडम आसमा जहांगीर जहिड़ा किरदार बि नज़र अचनि था। इलाही सिर्फ़ु इहो तव्हां हिकिड़ो नालो कयो, इलाही अहिड़ा किरदार अचनि था, इलाही आहिनि जेके अनडॉक्यूमेंटेड आहिनि, स्क्रीन ते नथा अचनि, पर अहिड़ा किरदार आहिनि, इन्हनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। त मेल डोमिनेटेड सोसाइटी भले केतिरी बि हुजे, पर जॾहिं ॿई जेंडर्स ईंदा ऐं फील्ड में कंहिंमें ईंदा, त हिन में इहो आहे त इकोनॉमिकली तव्हां मुल्क बि अॻियां वधंदो न, त तव्हांजो जेको वर्क फोर्स वधे थी, तव्हांजे डिफरेंट माइंड्स अचनि था, त उन शइ खे कीअं पाए तकमील ते पहुचाइजे, त अलॻि अलॻि सोच अचे थी, त उन जो यकीनन रिज़ल्ट बि मुस्बत ईंदो ऐं अञा बहितर अची सघे थो। इंशाल्लाह जी इंशाल्लाह। याकूब, तव्हां सां बि इन ॻाल्हि बाबति मां थोरो डिस्कस करणु चाहींदमि, बिकॉज़ तव्हां इक्वेलिटी ते बिलीव रखो था, पाण सभु इक्वेलिटी ते ई बिलीव रखण दड़े ते मौजूदु आहियूं हिन मंच ते। ऐं यकीनन असांजा तमामु व्यूअर्स जेके हिन ॻाल्हि ते यकीन रखनि था त इहा ॻाल्हि केतिरी ज़रूरी हुजे थी हर फील्ड में, बट एडवोकेसी जी स्पेशली ॻाल्हि कंदासीं। जी बिल्कुल, जीअं सालिक भाई चयो त मेल डोमिनेटेड फील्ड है, ये भी बाकी फील्ड्स वांगुरु, लेकिन हाणे पंहिंजो हिन फील्ड में भी ख़वातीन जाम अची रहियूं आहिनि जेके पहिरीं हेजिटेट कंदियूं हुयूं, लेकिन अञा बि उहे शयूं आहिनि जिन्हनि में इम्प्रूवमेंट जी जाम ज़रूरत आहे असांजी फील्ड में स्पेशली। हालांकि मेडिकल में तव्हां ॾिसो त माशाल्लाह ख़वातीन जाम ज़्यादा अची चुकियूं आहिनि। ऐं ॿियो असां वटि हिकिड़ो अलमियो इहो बि आहे त लेडीज़ महिनत करे, जेकी फीमेल्स आहिनि, गर्ल्स, उहे गवर्नमेंट मेडिकल कॉलेजिस में सेलेक्ट त थियनि थियूं, लेकिन आई गेस 50 to 60% ऑफ देम डोंट प्रैक्टिस। इहा हिकिड़ी ॾाढी ॾुखी लॻंदी आहे इहा ॻाल्हि। ऐं जेका आहे उन्हनि जा शादी थियो वञे त उनजा हस्बैंड्स वग़ैरह उन्हनि खे कमु नथा करण ॾियनि। इन सां इहो गवर्नमेंट खे बि लॉस आहे, छा करे गवर्नमेंट पे कयो आहे उन्हनि लाइ। जी बिल्कुलु। ऐं हिकिड़ो असांजी सोसाइटी खे बि लॉस आहे, हमेशह असां वटि डॉक्टर्स जी कमी रहे थी। जी जी बिल्कुलु, ऐं जेका बिल्कुलु आहे, बिल्कुलु तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे त फील्ड जेका बि हुजे, डॉक्टरेट फील्ड जी खणी असां ॻाल्हि न बि कयूं या एज़ अ एग्ज़ाम्पल वठूं, पर जेका बि फील्ड आहे जंहिंमें तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ण जे लाइ इजाज़त ॾिनी आहे ऐं उहे जॾहिं पंहिंजी फील्ड खे ऑन करण जे क़ाबिल बणिजनि थियूं, त पोइ उन्हनि जी ज़िंदगी जा हिकिड़ा वॾा फ़ैसिला उन्हनि जे साम्हूं अचनि था। ऐं पोइ घणे भाङे इहा हिकिड़ी बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे त पोइ हू फील्ड खे कंटिन्यू न करे सघंदियूं आहिनि, उनजे पोयां केतिरी पूरी लिस्ट तयारु थी सघे थी त उनजे पोयां छा छा रीज़न्स हुजनि था। पर वरी बि जॾहिं असां पंहिंजे वरी पोइ चवंदा आहियूं न त ग्राउंड लेवल ते असां जॾहिं रियलिटीज़ ॾिसंदा आहियूं, असां पंहिंजी इकॉनमी में छा कॉन्ट्रीब्यूट करे रहिया आहियूं, त पोइ उते असांखे हिकिड़ा वॾा खाल नज़र अची रहिया हूंदा आहिनि। त इन्हनि शयुनि सभिनी शयुनि जी एनालिसिस ज़रूरु हुजणु घुरिजे। अच्छा एसएम नदीम साहब, अगर हम ओवरऑल बात करें ग्राउंड लेवल की किस तरह काम होना चाहिए, क्या इक़दामात होने चाहिए, क्या समझते हैं आप? देखिए, स्पोर्ट्स के पॉइंट ऑफ व्यू से मैं यही कहूँगा कि भाई एक हमारे परवेज़ मुशर्रफ साहब थे, उनके दौर में जो स्पोर्ट्स पॉलिसी बनी थी पूरे पाकिस्तान के लिए, ये 2008-9 की बात है, तो उसके ऊपर भी जो है शायद अमल नहीं हो पाया, जिसकी वजह से क्या है कि हम अभी तक जो वो दुनिया के मुकाबले में थोड़ा सा पीछे हैं स्पोर्ट्स में। हाँ, थोड़ा सा क्या, काफ़ी पीछे आप कह लें, ठीक है। एक ही खेल है हमारा जो जिसमें जो हमारी जो थोड़ी सी परफॉर्मेंस आ जाती है, वो है क्रिकेट। उसके अलावा आप हॉकी देख लें, फुटबॉल देख लें। फुटबॉल में हम जो 190 वर्ल्ड में रैंकिंग जो है वो हमारी 190 के करीब है। हमसे आगे अफगानिस्तान, बांग्लादेश और ये मुल्क हमसे आगे हैं रैंकिंग के अंदर।
तो हॉकी के अंदर हम जो सरवाइव कर रहे हैं, अपने आप को जो दोबारा रीगेन कर रहे हैं सारी चीज़ें जो हमारा प्रीवियस टाइम था। हम 4 दफ़ा वर्ल्ड कप जीते हैं, 3 दफ़ा ओलंपिक में गोल्ड मेडल हासिल किया है, मुख्तलिफ मेडल लिए हैं। और उसके अलावा वॉलीबॉल है, स्क्वाश है। स्क्वाश में एक हुक्मरानी रही है हमारी पूरी दुनिया के अंदर। जहांगीर खान का ऐसा रिकॉर्ड है कि वो 1000 ईयर के जो बेस्ट प्लेयर हैं, यानी 1000 साल के जो बेस्ट प्लेयर हैं, उसके अंदर जो है जहांगीर खान को शामिल किया गया दुनिया में। ठीक है, तो मतलब एक टाइम था हमारा, उसमें हमने स्पोर्ट्स में बड़ा एक्सेल किया। तो अब वो चीज़ें नज़र नहीं आती। अब उसकी वजूहत एक नहीं, काफ़ी वजूहत हैं, क्योंकि एक वजह हो कि भाई इस वजह से एक तो हमारा मुआशी प्रॉब्लम है। ठीक है, उसके अलावा जो है हमारे पास जो ये मोबाइल का जो रुझान बहुत ज़्यादा चल गया है बच्चों के अंदर। अच्छा, मोबाइल की वजह से वो जो है वो मतलब अपनी जो सोशल लाइफ है उससे तो हटे ही हटे हैं, पढ़ाई से भी दूर हो गए, और दीगर जो मामला थे उनके सेहत के मामला थे वो भी बिगड़ने शुरू हो गए। ये सारी रात मोबाइल देखते हैं, और फिर जो है ना अब उसमें पता नहीं क्या क्या आ रहा होता है और क्या क्या नहीं, वो सारी चीज़ें चल रही थी। तो हमें असल में ग्रास रूट लेवल पर काम करने की ज़रूरत है। और ग्रास रूट लेवल पर भी प्राइमरी सेक्शन, आप प्राइमरी सेक्शन में आ जाएं, वहीं से आप जो है वो स्ट्रक्चर ऐसा डेवलप कर दें कि वो आपको हायर लेवल पर, फिर कॉलेज लेवल पर, फिर यूनिवर्सिटी लेवल पर वही बच्चे आपको जो परफॉर्म करते हुए नजर आएंगे। हाँ, और वहाँ पे आपको बहुत ज़्यादा एफर्ट्स लेने की फिर जो है ना बहुत ज़्यादा ज़रूरत नहीं पड़ती, छो त रूट्स ते कमु थियल हूंदो आहे न। हमेशह पाण इन ख़ूबसूरत मिसाल खे यादि कंदा आहियूं त जॾहिं पाड़ूं मज़बूत हूंदियूं आहिनि, थुड़ मज़बूत हूंदो आहे, त पोइ वणु ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं उनजो फल ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढिड़ो ब्रेक आहे, ऐं पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदसि। ऐं हिन प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ। सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो थींदो हाणे तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में, ऐं तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं नंढिड़ो ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं। सुबुह मेहराण प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। हिन कैंपेन जो हिसो तव्हां बणिजी सघो था। टीवी गेम शो टपाल मेज़बान में तव्हां हिसो वठी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। सालिक वसाण साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, उनखां अलावा जनाब याकूब इस्माइल साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, SM नदीम साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं हिन तरफ़ एडवोकेसी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हली रही आहे, ऐं स्पोर्ट्स जी दुनिया जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल असांजे प्रोग्राम में हली रही आहे। सो यस सालिक, तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधंदमि ऐं लीगल अवेयरनेस केतिरी ज़रूरी आहे मां थोरो ॼाणणु चाहींदमि। बिल्कुलु, पाण वटि जीअं तव्हां बि ॻाल्हि कई त कानून मौजूदु आहे, तक़रीबन कानून पाण वटि डेवलप थियल आहे, पर इहो माण्हुनि खे ख़बर न आहे त ही शइ ते बि कानून ठहियल आहे, अवेयरनेस न आहे। सो इन शइ जी वॾी हिकिड़ी ग्रास रूट ते ज़रूरत आहे कमु करण जी। त हिकिड़ो त के सेशन्स कया वञनि या कंहिं डिस्ट्रिक्ट लेवल ते, त माण्हुनि खे ख़बर पए त हुननि जा राइट्स छा आहिनि। कॉन्स्टिट्यूशन बारे पियो आहे, पाण चऊं त आहे ऐं हर को फंडामेंटल राइट्स आहिनि, पर माण्हुनि खे ख़बर न आहिनि त उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा राइट्स आहिनि। रिसेंटली जेके आइन में हींअर तरमीम थी, त उन में बि इहो आहे त हाणे जेको राइट टू क्लीन इन्वायरमेंट उहो बि ऐड कयो आहे, त इहो बि हाणे माण्हू जो फंडामेंटल राइट आहे, बुनियादी हक़ आहे। त इन शइ जे माण्हुनि खे हिकु इंडिविजुअल लेवल ते के सेशन्स कजनि, उन्हनि ते इहे वकील करे था सघनि की अहिड़ी सोसाइटीज़ वग़ैरह अहिड़ा सेमिनार्स वग़ैरह कराए उन्हनि में माण्हुनि ताईं इहे ॻाल्हि पहुचाए त तव्हांजा ही हक़ आहिनि, हिन शइ ते कानून मौजूदु आहे ऐं इन तव्हांजे इन शइ का बि थी त उनखे तव्हां हीअं डिफेंड करे था सघो। जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु ठीकु चयो ऐं ॾाढो ज़रूरी आहे त हिननि सभिनीनि शयुनि ते कमु थिए। असांजी पंहिंजे ई सोसाइटी जे लाइ इहे सभु शयूं ॾाढियूं ज़रूरी आहिनि। सो यस, असां अॻियां वधंदासीं ऐं याकूब इस्माइल मेमन साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। असां वटि नंढियूं वॾियूं शयूं जिन खे हमेशह ई पाण इग्नोर करे रहिया हूंदा आहियूं। कैमरा तव्हांजी गाॾी ते आहे ऐं तव्हांखे जेको आहे सो सही मामलनि जी प्रॉपर ख़बर कोन आहे। नंढियूं वॾियूं शयूं जेके असां पाण पंहिंजे हथनि सां इग्नोर करे रहिया हूंदा आहियूं, जिन ते ध्यानु न हूंदो आहे, सभिनी शयुनि खे कीअं ॾिसो था? बेसिकली आहे की असां ट्रैफिक मामला थी ॻाल्हि करे रहिया आहियूं, त हींअर त अगरि तव्हां ॾिसो DIG ट्रैफिक पीर मोहम्मद शाह पंहिंजी ॻाल्हि की हुई, ॾाढी ख़ुशाइनी ॻाल्हि आहे त उन्हनि पंहिंजी ॻाल्हि ते अमल बि कयो आहे। त कराची में हाणे कैमराज़ इंस्टॉल कया विया हुया
जंहिंमें फर्स्ट फेज़ शारा फैसल हुयो, उनखां पोइ साउथ जी तरफ़ आया त चालान वग़ैरह ट्रैफिक वार्डन न ॾींदो, हालांकि गाॾी जे जेको ऑनर आहे जंहिं नाले ते रजिस्टर आहे उनखे घर ते पुॼंदा। हाणे इहो ॾाढो हिकिड़ो बहितरीनु अमल आहे, छाकाणि हमेशह मसला मसाइल थींदा, तव्हां ॾिसंदा ट्रैफिक वारो रोके बि पियो, पोइ उते रश बि थी वेंदी, घणी माण्हू हुननि सां बहस बि कंदा हुया ऐं कोई फॉलो बि न कंदो हुयो लॉ खे। लेकिन इन में वरी कुझु ड्रॉबैक्स बि आहिनि। नंबर वन त असां वटि शयूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि त असां वटि गाॾी जॾहिं केरु सेल आउट कंदो आहे, मां सालिक खे सेल आउट कयां पियो त पोइ मां ट्रांसफर न कराईंदो सालिक भाई पंहिंजे नाले ते, उहा गाॾी हलंदी थी रहे ऐं चालान उन वटि ईंदो, अगरि मुंहिंजे नाले ते रजिस्टर आहे त हलंदो रहंदो अॻियां। हाणे उन मामले ते हिकिड़ो मसइलो हली रहियो आहे वॾो माण्हुनि में, स्पेशली कराची जी जेका आवाम आहे उन्हनि में त। ऐं प्लस में इहो आहे जो हाणे चालान अचनि था, अॻु में ईअं थींदो राति जो 2-3 थिया तव्हां सिग्नल ब्रेक करे निकिरी विया। हाणे कराची जा डायनामिक्स इहे आहिनि जो हाणे राति जो मां विहां थो 3 बजे, DIG ट्रैफिक साहब ई कैमरास सां त मूंखे चालान पुॼाए पियो, लेकिन राति जो 3 बजे जॾहिं सुनसान रोड आहे मूंखे अची उते कोई गन पॉइंट आहे, मूंखां स्नैचिंग थो करे, जेको हिकिड़ो आम अलमियो आहे कराची में। आम माण्हू हर ॿी घिटी में इहा वारदात आहे ई आहे, हर घिटी में इहा आम वारदात आहे। उनखां पोइ रिसेंटली असां हिकिड़ो अदनान मगज़ी वारो ॾिठो, नौजवान छोकिरे खे कीअं ॾींहुं ॾिठे जो खणी विया हुनजी गाॾी सां कॾहिं हुनखे शहीद कयूं। त असां छा इहो बि उमेदु रखी था सघूं उन्हनि मां त कॾहिं बि कोई हिकिड़ी शइ तव्हां सही कंदा न त तव्हांखे 10 शयूं ॿियूं बि सही करणियूं पवंदियूं आहिनि। जी मां थोरो हिते ॼाणणु चाहींदमि त पोइ कानून में बहितरी भला कीअं अचे? ॾिसो, कानून में बहितरी आणण लाइ तव्हांखे पहिरीं बेसिक शयुनि ते कमु करिणो पवंदो। तव्हां हाईटेक जी तरफ़ तॾहिं वेंदा फर्स्ट वर्ल्ड कंट्री में जेके शयूं आहिनि, जॾहिं तव्हांजा जेके बेसिक शयूं आहिनि उहे बहितर थींदियूं, जॾहिं तव्हांजा स्ट्रीट क्राइम्स ख़तमु थींदा। उहो हिकिड़ो वधीक मेन मसइलो आहे त जॾहिं माण्हुनि सां स्नैचिंग थी थिए, रादर देन केरु हेलमेट नथो पाए, उहो पंहिंजे पाण खे नुक़सानु पुॼाए पियो, नो डाउट, कोई सीट बेल्ट न पियो पुॼाए, लेकिन असांजी ट्रैफिक वार्डन्स खे ज़्यादा इन जी परवाह आहे या पुलिस वारनि खे त कंहिंजा टिंटेड शीशा आहिनि गाॾी जा, रादर देन कोई मरे पियो। सही था चओ। जॾहिं बेसिक शयूं बहितर थींदियूं न त पोइ असां इन्हनि शयुनि जी तरफ़ वञी था सघूं। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु, ॾाढे ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां जेको आहे सो बयानु कयो आहे। SM नदीम साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदमि, क़ाइदे आज़म ट्रॉफी जे हवाले सां बि मां चाहींदसि त थोरो तव्हां ॻाल्हायो। क़ाइदे आज़म ट्रॉफी पाकिस्तान का डोमेस्टिक का सबसे बड़ा टूर्नामेंट है और इसी की बेस के ऊपर जो है पाकिस्तान की टीम को फॉर्म किया जाता है, मतलब टेस्ट टीम हो या वनडे टीम हो। तो वो उसके 3 राउंड तो हो चुके हैं, 10 टीमें पार्टिसिपेट कर रही हैं सॉरी 10 टीमें पार्टिसिपेट कर रही हैं और उसमें कराची ब्लूज़ की टीम है, लाहौर है, फैसलाबाद, मुल्तान, इस्लामाबाद, पेशावर, फाटा, ये टीमें हैं। और इसी से ही जो है मकसद ये है कि अभी तक जो टॉप पे टीमें चली वो फाटा और पेशावर की टीम है, वो टॉप पर चल रही है। कराची जो हमारी सिंध की एक टीम है। वैसे जो इससे पहले जो हुआ करता था डोमेस्टिक का टूर्नामेंट, उसमें 18 रीजन्स पार्टिसिपेट करते थे, जिसमें 2 कराची के होते थे और 2 लाहौर के। अब उन्होंने उसको जो वो थोड़ा सा मिनिमाइज़ किया है, फिल्टर कर दिया कि जो पहले ग्रेड 2 होगी हनीफ मोहम्मद ट्रॉफी, उसमें से जो 4 टीमें जो सेमीफाइनलिस्ट होंगी या टॉप की होंगी वो आगे जो है क्वालिफाई करेंगी। तो वो जो हम बात कर रहे थे शुरू में कि तब्दीलियाँ, तो तब्दीली यहाँ पर भी आई डोमेस्टिक के अंदर, तो उसके कहीं ना कहीं फ़वाइद तो होते ही हैं पर नुकसान ज़्यादा होते हैं। कि देखें हमारे यहाँ जिस मुश्किलात से खिलाड़ी खेल रहे होते हैं, तालीम का हर्ज अलग होता है उनका। क्रिकेट एक फुल टाइम जॉब है, ये ऐसा नहीं है कि आप आधे घंटे खेलें, घंटे खेलें और जो वो आप जो प्लेयर बन जाएंगे। आपको दिन में 6-8 घंटे जो वो खेलना पड़ता है और फिर जाके जो आप परफॉर्म करते हैं, क्योंकि आपके जो ओपोनेंट है वो भी इसी तरह से परफॉर्मेंस दे रहे होते हैं, ट्रेनिंग कर रहे होते हैं, सारी चीज़ें। तो कंपटीशन ज़्यादा है, 10 से 15 लाख जो बच्चे डेली बेसिस पर क्रिकेट खेल रहे होते हैं, उनमें से जाके एक टीम बनती है और वो टीम जाके इस किस्म की परफॉर्मेंस दे तो फिर बड़ा जो है वो मकसद ये अलमिया ही कह लें आप कि जो पाकिस्तान जो वो अभी तक जो तसलसल से परफॉर्मेंस दे नहीं पा रही हैं, दे नहीं पा रहा। अच्छा, असांजा हर घिटी खां तव्हांजो गुज़रण थिए त किथे न किथे तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो हिकिड़ो मजमूओ जेके यंगस्टर्स जेको आहे न प्ले करे रहिया हूंदा आहिनि, क्रिकेट खेॾी रहिया हूंदा आहिनि ऐं क्रिकेट जो जुनून बि ॾाढो असां वटि घणो आहे। पर पोइ बि असां वटि जेको आहे न हिकु दुनिया में मिसाल जेकॾहिं क़ाइमु थिए क्रिकेट जो, त इन तरह असां वटि को मिसाल क़ाइमु अञा ताईं छो नथो थिए। उनजे पोयां इहो रीज़न आहे त असां वटि ग्राउंड लेवल ते कमु नथो कयो वञे ऐं जंहिं वटि टैलेंट हूंदो आहे न लिकंदो कॾहिं बि कोन आहे, पर वरी बि
उनखे चांस ॾियणो पवंदो आहे। जेकॾहिं चांस नथो ॾिनो वञे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे माण्हू, उहे टैलेंट, उहे यंगस्टर्स हाइड थी वेंदा आहिनि, बेनाम रहंदा आहिनि, गुमनाम रहंदा आहिनि, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे उन तरह वॾो हिकिड़ो मिसाल असां दुनिया वटि न ॾेई सघंदा आहियूं पंहिंजे मुल्क जो। अच्छा जी, सालिक तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधां थी ऐं मां थोरो ॼाणणु चाहींदमि तव्हांजी फिल्म जे हवाले सां असां थोरी घणी ॻाल्हि बि कई आहे, पर हिकिड़ो हूंदो आहे न त कमु त ठीकु आहे, सीनियर्स सां बि थिए पियो, केसिस बि मिलनि पिया, पर पंहिंजो कमु करण जो हर माण्हू न सोचंदो आहे। मुंहिंजे ख़्याल सां त ठीकु आहे, हिकिड़ो हले पियो कमु, ठीकु आहे, स्मूथली हले पियो, तव्हांखे कीअं ख़्यालु पैदा थियो त न मूंखे पंहिंजो कमु करिणो आहे? वकालत जी जीअं फील्ड आहे, तूं चवे थो त माण्हू आज़ादु आहे, हिकिड़ो खणी टाइमिंग्स कमु करण जूं डिफरेंट थी थियूं सघनि, पर इहो आहे त 9 to 5 किथे बाउंड न आहे। जी हा, जी हा। वकालत में इहो आहे त हिकिड़ो इहो आहे त तव्हां कंहिं सीनियर सां या कंहिंखां बि गॾु तव्हां हालांकि सिखण लाइ सभु मिले थो ऐं ज़रूरी बि आहे, जी जी जी, पर वरी बि माण्हू किथे न किथे बाउंड हुजे थो, त बाउंड वरी पंहिंजो कमु कयो त माण्हू बाउंड न आहे, वरी पंहिंजे हिसाब सां शयूं मैनेज करे ॾिसे त तव्हांजे मथां जेको आहे त का मैनेजमेंट ॿी कान आहे, तव्हां पाण मैनेज कयो था शयूं ऐं तव्हांखे उन में ई तजुर्बो थिए थो। तव्हां हिते काई शइ मैनेज कंदो त अॻियां मथां तव्हां का ॿी शइ जो मौक़ो मिले या कंहिं ॿिए प्लेटफॉर्म ते वञो, तव्हांखे एक्सपीरियंस हूंदो। विजन छा आहे ज़िंदगी जो? फ़िलहाल त वकालत में ई अॻियां वधिणो आहे, पोइ जीअं वकालत जीअं आहे त सिर्फ़ु इन फील्ड में महदूद न आहे, हिन खां अॻियां बि रस्ता खोड़ सारा निकिरंदा, जीअं मूं शुरू में ॿुधायो त वरी मूवमेंट्स थियूं वकीलनि ई शुरू कयूं, सो कुझु बि थी थो सघे, ज़िंदगी जा शौक़ मटिजनि था। ज़बरदस्त ज़बरदस्त, ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। चेंज त हमेशह ई रहे थी न, त इंसान जा ख़्यालात ऐं इहे तसवुरात ज़रूरु तब्दील थींदा आहिनि। ऐं तव्हां ॻाल्हि कई न आज़ादु हुजण जी, त कंहिं शाइर लिखियो आहे त जंहिं मुंहिंजे ख़्याल सां शेख हयाज़ी लिखियो आहे त जंहिं आज़ादु गुज़ारियो आहे तंहिं लाइ मौत का शइ नाहे, विख विख ते पंजोड़ ॾिसी छा शींहं कॾहिं गज गोड़ छॾी आहे, कंहिं बि का बि चंबे बुअ में आज़ादी जी ओट वती आहे, डर जो ॾढ गिदड़ आहे, झिरकी झड़प ॾिसी डरंदी आहे, जंहिं आज़ादु गुज़ारियो आहे तंहिं लाइ मौत त का शइ नाहे। सो जंहिं इंसानु आज़ादु गुज़ारे ॾिठो न, उहो इंसानु जेको आहे चवंदो त पाबंदियुनि में आऊं कॾहिं न हुजां, ऐं उहो आज़ादु ई पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहियो हूंदो आहे। अच्छा जी, सुबुह मेहरान प्रोग्राम में अची करे कीअं लॻो तव्हांखे? ॾाढी ख़ुशी थी थिए, असीं इलाही ॻाल्हियूं कयूं, कुझु तव्हांजे तवसुल सां कुझु माण्हुनि ते बि का ॻाल्हि रसी हुजे, मथां को थोरो इम्पैक्ट पियो हुजे, इन खां बि ख़ुशी थी, को हिकिड़ो अधु माण्हू मुतासिर थी पवे या रुझान अची पए त भाई एजुकेशन जी तरफ़ या पंहिंजा फंडामेंटल राइट्स जे तरफ़ अचे, त अवेयरनेस अचे, तॾहिं बि असांखे वॾी ॻाल्हि आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त जेकॾहिं 100 माण्हुनि मां कंहिं हिकु माण्हू बि पंहिंजी ज़िंदगी खे तब्दील करण जो सोचियो त पोइ इहा असांजी यकीनन कामयाबी ज़रूरु आहे। हिते वेहण ऐं हिते हेतिरो डिस्कस करण सां सम्झंदासीं त इहा असांजी कामयाबी में इहे सभु शयूं शुमार थियनि थियूं। यस याकूब, तव्हांखे अची करे कीअं लॻो ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम तव्हांजी नज़र में कीअं आहे? तमामु बहितरीनु लॻो ऐं असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांखे मौक़ो ॾिनो त तव्हां वटि अचण जो। एंड आई मस्ट मेंशन यू आर अ वेरी वंडरफुल होस्ट। थैंक यू सो मच फॉर योर कॉम्प्लीमेंट। ऐं मूंखे बि ॾाढो सुठो लॻो तव्हां आया, ॾाढो सुठो असांजो डिस्कशन रहियो। एसएम नदीम साहब, सुबह मेहरान प्रोग्राम आपकी नज़र में किस तरह होता है? देखिए, ज़बरदस्त होता है और इसमें मुख्तलिफ जो लाइफ से रिलेटेड जो शोबे हैं उनके हवाले से प्रोग्राम किए जाते हैं, चाहे उसमें आप डॉक्टर्स को बुलवाते हैं, कभी लॉ एंड ऑर्डर के हवाले से करते हैं, कभी स्पोर्ट्स के हवाले से करते हैं। तो ये लोगों को अवेयरनेस देना ये बहुत बड़ी बात है और लोग जो इससे काफ़ी चीज़ें सीखते हैं आपके प्रोग्राम से। तो मैं शुक्रगुजार हूँ आपका और मुर्तज़ा मजबूर साहब। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम एसएम नदीम साहब। ऐं असां लास्ट में तव्हां खां इन शॉर्ट मैसेज वठंदासीं। सालिक विसाण, तव्हांजो छा मैसेज हूंदो असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ? प्लीज़। माण्हू पहिरियां त कोशिशि हुजे तालीम हासिल करे ऐं पंहिंजे पाण खे आज़ादु करे, जंहिं बि मुश्किलुनि में क़ाबू, जीअं पाण वटि तव्हां सवेर बि चयो त वरेरा शाही आहे या किथे न किथे माण्हू बाउंड आहे, क़ाबू आहे, उतां ॿाहिरि निकिरे। जीअं शऊर ईंदो त माण्हू आज़ादु थींदो त हू पंहिंजा फ़ैसिला पंहिंजी शयुनि में ख़ुदि एतमादी सां करे सघे। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। ॾाढो सुठो मैसेज असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुतो एंड थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हांजी अपीयरेंस असांजे प्रोग्राम में ॾाढी वैल्यूएबल रही। याकूब इस्माइल मेमन साहब, इन शॉर्ट तव्हांजो छा मैसेज हूंदो असांजे तमामु व्यूअर्स जे लाइ? मुंहिंजो इहो मैसेज हूंदो, कीप योर इंटेंशन्स क्लीन। एंड दुनिया इन लाइ किनी न आहे जो इन में किना बुरा क़िस्म जा एलिमेंट्स आहिनि, इन लाइ बुरी आहे त जेके नेक माण्हू आहिनि उहे अॻिते नथा अचनि। त तव्हां स्टेप्स खणो पंहिंजे लाइ, थोरो सो बि जिथे तव्हां चेंजिस पैदा करे था सघो त
बिस्मिल्लाह कयो। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो ख़ूबसूरत मैसेज, ॾाढा ख़ूबसूरत लफ़्ज़ तव्हांजा प्रोग्राम में शामिल थिया। थैंक यू सो मच फॉर योर प्रीशियस टाइम। ऐं जी SM नदीम साहब, इन शॉर्ट क्या मैसेज होगा आपका? मेरा मैसेज ये देखें, अच्छाई और बुराई छुपती नहीं है। अगर आप अच्छे हैं, टैलेंटेड हैं, तो डेफिनेटली आप कभी ना कभी ऊपर आएंगे। और ऐसे ही अगर आपके अंदर कोई कमी है, कोताही है, और उसको आप किसी की सपोर्ट से ऊपर आना चाहते हैं, तो वो भी नजर आ जाता है। तो अपने काम को जारी रखें और मेहनत करते रहें इंशाल्लाह, और स्टेबल रहें, कामयाबी श्योर, इंशाल्लाह मिलेगी। बिल्कुल बिल्कुल होगा कामयाबी का। ओके जी, थैंक यू सो मच, आपने हमें टाइम दिया, बड़ा अच्छा लगा। स्पोर्ट्स के हवाले से भी हमने डिस्कस किया। तमाम मेहमाननि जी मां शुक्रगुज़ार आहियां। ऐं नाज़रीन, वक्त जूं घड़ियूं मूंखे बिल्कुल भी वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, सो मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ मेहमाननि खे इजाज़त ॾींदव। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूद रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 जो आहे, वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमाल जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमाल जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ियो हासिल कयो, TV गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठो ऐं तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनामात। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। अल्लाह निगहबान।